अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सहरी टाइम में आऊं आहियां इंजीनियर शफ़ी अहमद लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद व अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन कराम, ही सहरी टाइम जो रमज़ान जो प्रोग्राम आहे असांजो। अॼु असां 3 नंढड़ियूं आयतूं क़ुरान जूं खणंदासीं। हिकिड़ी आहे सूरतुल असर, वल असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र इल्ला लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़ व तवासौ बिस्सब्र। इन्हीअ खां पोइ ॿी आहे सूरतुल इख़्लास, क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफ़ुवन अहद। इन्हनि जी वॾी फ़ज़ीलत आहे ऐं इन्हनि ते ॾिसंदासीं त आख़िर एॾो इन्हनि ते ज़ोर छो ॾिनो वियो आहे सहाबा जी तरफ़ां। मिसाल तौरु सूरतुल असर जे बारे में तव्हांखे मां ॾेखारींदुसि त चयो वञे थो त जेकॾहिं सॼो क़ुरान न लहे हा, सिर्फ़ु सूरतुल असर अचे हा न, इन्हीअ में बि एतिरी इंफॉर्मेशन आहे जो तव्हां उनखे अमल करे जन्नत में वञी पिए सघियो। त हाणे इहो अॼु राज़ ॾिसणा आहिनि इंशा अल्लाह ताला। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सूरतुल असर। सूरतुल असर में तव्हां ॾिसंदव त हिन में 4 कंपलसरी हिन में पेपर आहिनि जेके मां तव्हांखे, ऐं इहे आख़िरत में कामयाबी जा इहे 4 पेपर पास थियणा आहिनि जेके सूर असर में ॾिनल आहिनि। इन जे बारे में इमाम शाफ़ी रहमुल्लाह छा थो चए थो त लव तदब्बुरुन्नास हाज़ी सूरत लवस्यतुम। चए थो जेकॾहिं माण्हू सूरतुल असर खे चङी तरह सम्झी वेंदा न त इन लाइ काफ़ी आहे कामयाबु थियण लाइ हिन दुनिया में। वरी तफ़सीर इज़ मोहम्मद अब्दो रहमुल्लाह चवे थो लौ लम युनज़िल मिनल क़ुरान सिवाहा लकफ़त नास। जेकॾहिं क़ुरान न लहे हा सॼो, रुॻो इहे सूरतुल असर आहे त कफ़त नास, त माण्हुनि जे लाइ इहा काफ़ी इंफॉर्मेशन जे लाइ। हाणे छा आहे, पहिरीं आयत छा थी चए, इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र, माना त इंसान खसारे में आहे, हर इंसान। आख़िर अल्लाह साईं इहो कीअं चई, छाकाणि त मां तव्हांखे ग़लीज़ पाणीअ मां पैदा कयो आहे, तंहिंजे करे तव्हां ॼमण साण ई उन पाणीअ मां पैदा थियो आहियो, तंहिंजे करे तव्हां हाणे खसारे में आहियो जेसि ताईं तव्हां पंहिंजे स्टेटस खे मथे न खणो। ऐं जेकॾहिं पंहिंजे स्टेटस खे अलाह जे हुकमनि मुताबिक़ मथे न खणंदव त तव्हां इहो खसारे में ई रहंदो। तव्हां इन किने पाणीअ वांगुरु ज़मीन ते कीड़े वांगुरु पिया हलंदव, सॼी उमिरि गुज़ारे मरी वेंदव। हाणे मथे कीअं खणणो आहे, उहो आहे अलाह जा 4 पेपर जेके इन क़ुरान में आहिनि। चए थो इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र। चए थो जेकॾहिं तव्हां को अमल कोन था कयो ऐं अहिड़ो ई तव्हां उन गंदे पाणीअ वांगुरु ई रहणु चाहियो था, त अलाह पुछे थो यतमा कुल अमरी मिनहुम ऐं युदख़ल जन्नत नईम। चई छा हर माण्हू इहो तमा कयो वेठो आहे त जन्नत में गिड़ी पवंदो? चए थो न, कल्ला, हरगिज़ न, इन्ना ख़लक़नाहुम मिम्मा यालमून, जंहिं मां गंदे पाणीअ मां तव्हांखे पैदा ख़बर अथनि त मां तव्हां कहिड़ी शइ आहियो, इन जन्नत में गिड़ी पवंदव। हाणे हिते असांखे जेको आहे सो हिकिड़ी टेक्निकल नुक़्ता आहिनि जिन खे सम्झणो पवंदो। ॾिसो न, मिसाल तौरु अंग्रेज़ी में चइबो आहे एंड। मिसाल तौरु मां चवां त अदा यू हैव टू अपीयर इन केमिस्ट्री एंड फिज़िक्स एंड इंग्लिश, माना तोखे 3 पेपर में वेहणो आहे। पर जेकॾहिं चवे त न, यू हैव टू अपीयर इन केमिस्ट्री आर इन फिज़िक्स आर इन इंग्लिश, माना 3 मां को बि हिकिड़ो पेपर वेहबो। त एंड ऐं आर जो इहो फ़र्क़ु आहे। ऐं सिंधीअ में छा चवंदासीं, अदा मूंखे उहो मेंह बि खपे ऐं ॿकरी बि ॾिजांइ ऐं रिढ बि ॾिजांइ, माना ऐं माना एंड माना 3 ॾे। पर जे चए अदा तुंहिंजी मर्ज़ी आहे, या मेंह ॾी या उठ ॾी या ढगी ॾी, या अची वियो त माना आर आहे, माना ऑप्शनल अची विया। अरबीअ में चइबो त माना मूंखे मेंह बि ॾिजांइ ऐं ॿकरी बि ॾिजांइ ढगी, इहा जेका ऐं आहे अरबीअ में व ईंदो आहे, व माना ऐं या एंड। ऐं जेकॾहिं चऊं था त या ॿकरी ॾे या मेंह ॾे, माना ॿिन्ही में का हिकु ॾिए, त इन लाइ अरबीअ में ईंदा ओ औ। हाणे मां इन जो हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॾियां थो, पहिरीं इहो सम्झंदव त पोइ सूरतुल असर आसान थींदी। मिसाल तौरु अल्लाह फरमाए थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, ला युआख़िज़ुकुमुल्लाहु बिल्लग़वी फ़ी अयमानिकुम। चए थो अल्लाह साईं चए थो जेकॾहिं तव्हां इहे कसम मिड़े हलंदे जुलंदे सीरियसली नथा खणो, अलाह सां मां अचां थो, ख़ुदा जो कसम तबियत नथी चए, इन्हनि कसमनि जी अलाह चए थो मां पकड़ कोन कंदुसि। वलाकी युआख़िज़ुकुम बिमा अक़दतुमुल ऐमान, पर जेके तव्हां पका कसम खणंदव, माण्हुनि जे साम्हूं खणंदव, क़ुर रखे खणंदव, त पोइ
इन जी पकड़ थींदी जेकॾहिं उन्हनि खे कंदव। लेकिन हिकिड़ो माण्हू कसम थो करे, मां बसि हाणे अलाह जो कसम थो कयां त हाणे मां ॻाओ गोश्त कॾहिं बि कोन खाईंदुसि, हालांकि इहो कसम पको थी वियो। हाणे जेकॾहिं अॻिते हली तव्हां चओ था यार मूंखां ग़लती थी वई आहे त मां इहो कसम टोड़ियां थो, त उनजो कफ़ारो ॾियणो आहे। कफ़ारतू इताम अशरत मसाकिन, उनजो आहे त 10 मिस्किननि खे खाधो खाराए, मिन औसत मां तुतीमून अहलिकुम, जेको तव्हां घर में खाओ था। औ किस्वतुम, या उन्हनि खे, औ माना या उन्हनि खे, किस्वतु माना 10 माण्हुनि खे कपिड़ा वठी ॾे, वॻो वठी ॾे। औ तहरीर रक़बा, या को ग़ुलाम आहे उनखे आज़ादु कर। इन मां मतिलबु आहे त इहे 3 ऑप्शन कंहिं इन मां हिकिड़ो को बि कंदव त माना कसम जो कफ़ारो थींदो। 3 करण जी ज़रूरत न आहे, छो त औ लफ़्ज़ आयो आहे, यानी और। वरी हिकिड़ो ॿियो मिसाल आहे, रब साईं फरमाए थो व अकीमू सलात व आतू ज़कात वरकऊ मां राकिईन, माना निमाज़ क़ाइमु कयो ऐं ज़कात ॾियो ऐं जमाए सां निमाज़ पढ़ो। हिते ऐं आयो आहे, माना हे 3 कम करणा आहिनि, इन में ऑप्शन न आहे। या हिकिड़ो वरी ॿियो मिसाल आहे, या लज़ीन आमनू, ए ईमान वारो, इनमल ख़मर वल मैसर, शराब ऐं जुआ व अंसाब वल अज़लाम, इहे जुआ जा ॿिया मॉडर्न क़िस्म आहिनि। रिजसन, इहे सभई शयूं पलीत आहिनि, मिन अमल शैतान, शैतान जे अमल मां। हाणे छा आयो आहे, इनमल ख़मर व मैसर व अंसाब अज़लाम, माना शराब, जुआ जा जेके इहे ॿिया क़िस्म आहिनि 3, इहे व आयो आहे, माना इहे सभई पलीत अमल आहिनि शैतान जा। फश्तनिबू, इन्हनि खां बचो, लअल्लकुम तुफ़्लिहून, जे तव्हां चाहियो था त असां गंदे पाणी मां पैदा थियूं, अलाह असांखे इज़त ॾेई मथे करे, त पोइ जेकॾहिं तव्हां फलाह चाहियो था त इन्हनि शयुनि खां बचो, ऐं ॿिया बि शयूं अलाह हुकुम कयूं आहिनि। हाणे अचूं था सूरत अल असर छा थो चए, वल असर, माना तकड़ि कयो, ज़मानो तेज़ी सां गुज़रे थो, इन खे मां एंड में सम्झाईंदुसि। इनल इंसान लफ़ी ख़ुसर, चए थो जेको इंसानु आहे उहो खसारे में आहे। छो त गंदे पाणी मां पैदा थियो आहे, जेसि ताईं पंहिंजे स्टेटस खे मथे न कंदो त खसारे में आहे। इलल लज़ीन, सवाइ उन्हनि जे, आमनू, माना इहो ईमान आणनि त असां हीअं कुते ॿिले वांगुरु कोन पैदा थियाऊं, अलाह असांखे पैदा कयो आहे ऐं असांखे हिन दुनिया में अलाह साईं मोकिलियो आहे, ऐं इन में पहिरियों असांखे कमु करणो आहे त उन अलाह पाक खे रिकग्नाइज़ करिणो आहे ऐं चवणो आहे त वाक़ई हिन काइनात खे कंहिं हस्तीअ ठाहियो आहे ऐं उहा हस्ती अलाह आहे। इहो आहे पहिरियों कमु। ऐं वरी जेकॾहिं उहो पैगम्बर मोकिले थो अलैहिस्सलातु वस्सलाम, त वरी हुनखे अलाह जा पैगम्बर बि सचा आहिनि, ऐं इहे 2 शयूं असांखे ईमान आणणो आहे। लेकिन सिर्फ़ु ईमान काफ़ी न आहे, इहो पहिरियों पेपर आहे। इन पेपर में तव्हांखे रुॻो अक़ीदो रखे पास थियणो आहे, इन में को तव्हांखे इम्तिहान ॾियणो कोन पवंदो। वरी ॿियो पेपर आहे अमलु सालिहात, माना इहे अक़ीदा रखे पोइ जुआऊं कंदव, ज़नाऊं कंदव, चोरियूं कंदव, रुश्वतूं खाईंदव, ठगियूं कंदव, कूड़ हणंदव, त पोइ इहो तव्हांजो ईमान तव्हांजे माना कूड़ो आहे। व अमलु सालिहात, माना इन ईमान सां गॾु ॿियो पेपर आहे त पंहिंजा अमल सालिह कयो। अमल सालिह, निमाज़ पढ़णो, ज़कात ॾियणो, ग़रीबनि जी मदद करणु, सचु ॻाल्हाइणु, अदुल इंसाफ़ जे निज़ाम क़ाइमु करण लाइ कोशिशि करणु, इहे सभई अमल सालिह जो हिसो आहे। टियों पेरो आहे वतवासौ बिल हक़, माना इन निज़ाम खे क़ाइमु करण लाइ जमायत ठाहिणु, माण्हुनि खे नसीहत करणु, माण्हुनि खे तबलीग करणु, ऐं पोइ वरी आहे वतवासौ बि सब्र, ऐं जेकॾहिं तव्हां सां रेज़िस्टेंट थिए, तव्हां सां जेके आहिनि राशी विढ़नि ऐं या जेके शिरकू कनि था उहे तव्हां सां विढ़नि, त वतवासौ बि सब्र जो मतिलबु आहे त तव्हां मुड़ुसु माण्हू थी उन्हनि खे मुंहिंजो। तंहिंजे करे सूरत अल असर में अल्लाह तबारक व ताला ने हर इंसान को खसारे में बताए, सवाए उनके जो नंबर 1 ईमान लाए और अमल सालिह करें, 3 पेपर और हक़ यानी दीन हक़ को कायम करने के लिए मोमिनों को तैयार करें, ऐं ॿियो आहे चौथों वतवासो बिल हक़, माना चौथों पेपर मुश्किल हालात में डट कर मुक़ाबला करें। इहे आहिनि सूरत अल असर जा 4 पेपर जेके हिन सॼो, ऐं हिन जो कोर्स क़ुरान आहे। 4 पेपर त हिन में तव्हांखे ॿुधाए विया, लेकिन हिन जो कंटेंट हिन क़ुरान में मौजूद आहे, इतां पढ़ी था पेपरनि में पास थींदो। माना पता चला कि खसारे से निकलने के लिए इस ज़िंदगी में 4 पर्चों में अलहदा अलहदा पास होना ज़रूरी है, और कौन है? ईमान का इम्तिहान, अमल साले का इम्तिहान, हक़ को पहचान कर उसके लिए जमायत में शामिल होकर जदोजहद करने का इम्तिहान, और चौथों जदोजहद में इस्तिकामत से डट जाने का इम्तिहान। हाँ सवाल ये आए तो छा इन पर्चों में छूट है, या 1 या 2 पास हो जाओ बाकी छूट मिल जाएगी? हाँ इहो सवाल आहे त इते छाकाणि त हिते लफ़्ज़ वाह आयो आहे, माना एंड, तंहिंजे करे छूट कान्हे का, इहे कंपलसरी, 4 ई कंपलसरी आहिनि। मिसाल तौरु छूट कान्हे। अल्लाह फरमाए थो
क़ुरान शरीफ़ में सूरह मोमिनून में अफ़ हसिबतुम छा तव्हां इहो सोचे वेठा आहियो अन्नमा ख़लक़नाकुम अबसऊं ऐं तव्हांखे मां ईअं बेकार पैदा करे छॾियो आहे कुते ॿिले वांगुरु तव्हांखे ईअं पैदा करे छॾियो अथऊं व अन्नकुम इलैना ला तुरजून तव्हां मरी मूं वटि हिसाब किताब लाइ कोन ईंदव तव्हां ईअं सोचो आहे। हाणे हिकिड़ो माण्हू आहे जेको पहिरें पेपर में पास थो थिए ईमान में त अलाह छा थो चए हसिबन्नास ऐं युतरकूं यक़ूलू आमना चए थो बसि रुॻो तव्हांखे जन्नत ॾेई छॾियूं तव्हां छुटी वेंदव रुॻो चयो था त असां ईमान आंदो आहे अलाह खे मञूं था अलाह जे रसूल खे मञूं था व हुम ला युफ़्तनून ऐं इन ईमान जी प्रैक्टिकल आज़माइश कान थींदी तव्हां सां वलक़द फतन लज़ीन मिन क़बलिहिम अलाह ताला चए थो मां सभिनी खां इहा आज़माइश तव्हां अॻियनि खां वरिती आहे फल यअलम अल्लाहु लज़ीन सदक़ू त अलाह तव्हां जिन आज़माइश मां ई तव्हांखे साबित कंदो त कहिड़ा तव्हां सचार आहियो जंहिंखे सचो ईमान आहे वल यअलमन अल काज़िबीन ऐं कूड़नि खे बि ज़ाहिर कंदो त कहिड़ा हिननि में कूड़ा आहिनि ईमान जो नालो था वठनि। हलो अमल साले में बि तव्हां पास थी वियो फर्ज़ु कयो तव्हां अमल कया आहिनि पहिरें पेपर में ॿियो पेपर कहिड़ो आहे अलाह चए थो अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नत चए थो तव्हां सम्झा जन्नत में दाख़िल थी वेंदव वलमा यालमिल्लाहु लज़ीन जाहिदू मिनकुम त अलाह ताला जेको टियों पेपर आहे त इहो बि मालूम न करे त कंहिं तव्हां मां अलाह जे रस्ते में जिहाद कयो बुराई खे रोकण लाइ रुश्वत खे रोकण लाइ ज़ुल्म खे रोकण लाइ वल यालम साबरीन ऐं चोथों पेपर ते इन कमु करण में मुड़ुसु माण्हू थी तव्हां कमु कयो या भॼी वियो कर इन कोशिशि करे इहो चोथे पेपर में बि अलाह चयो जन्नत में न वेंदव जेसि ताईं ॿई पेपर इहे पास कयो। अलाह छा थो चए क्या ईमान अमल सालें पास होने के बाद बाक़ी पर्चों में छूट में नहीं वल नबलु वन्नकुम अलाह तव्हांखे ज़रूरु आज़माईंदो हता न अलम जेसि ताईं ज़ाहिर करे अल मुजाहिदीन मिनकुम तव्हां में जिहाद करण वारा बुराईअ खां रोकण वारा रुश्वत खे रोकण वारा व साबरीन ऐं इन ते मुड़ुसु माण्हू थी हिमत करे लॻा रहनि व नबलु वल अख़बारकुम ऐं तव्हांजी इन्हनि अमलनि खे ज़ाहिर करे। वरी अलाह साईं फरमाए थो भला इहो इम्तिहान जेको तव्हां खां वठूं था इहो सख़्तु थींदो या मिड़ेई खिलंदे खिलंदे तव्हां चारई पेपर पास कंदो क़ुर खां पुछूं था। अलाह फरमाए थो अम हसिबतुम अन तदखुलू जन्नत वरी थो चए थो तव्हां सम्झो था त बसि जन्नत में दाख़िल थी वेंदव वलमा यातिकुम मसलु लज़ीन खलऊ मिन क़बलकुम मां उहो तव्हां खां इम्तिहान वठंदुसि जेको मां अॻियनि खां बि वठंदो थो अचां उहो मुंहिंजो हिकिड़ो स्टैंडर्ड आहे इम्तिहान जो। अॻियनि खे छा की मसतुम बासाए व दर्रा व ज़ुलज़िलू हिकिड़ो त उन्हनि खे तकलीफ़ूं पहुतियूं ऐं माना उन हालात ॾाढा तंग थिया व ज़ुलज़िलू एॾो माना हुननि जे मथां आज़माइशी ॼणो ज़िलज़िलो थींदो आहे हता यकूल रसूल वलज़ीन आमनू माहू जो उन सां गॾु ॼण अलाह जो रसूल त उन जे मथां बि एॾी परेशानी आई एॾी प्रेशर आयो जो उहे अलाह ऐं अलाह जा रसूल चवणु लॻा मता नसरुल्ला अलाह साईं हाणे ॾाढा परेशान थियाऊं मदद कॾहिं ईंदी त अलाह तो चए अलाह इन नसर अलाह करीब अलाह चए थो मां तव्हांखे आज़मायो आहे न पर मदद तव्हांखे ईंदी तव्हांखे हिन आज़माइश मां छुटकारो ॾींदुसि। हाणे सवाल आहे त इहे जेके 4 पेपर आहिनि जेके कंपलसरी आहिनि चइनी में जुदा जुदा पास थियणु इहो आहे सूरत अल असर पर हाणे सवाल आहे त इहे जेके पेपर थियनि था त इन लाइ सिलेबस त खपे न अलाह साईं आईंदे पेपर हाणे इन में कीअं पास थियूं असांखे को कोर्स जो किताब त ॾिए न तंहिंजे करे इन्हनि पर्चनि जो सिलेबस छा आहे क़ुर सुन्नत। अलाह ताला छा थो चए कुल नह बि तूं मिना जमिया जॾहिं आदम अलैहिस्सलाम ऐं बीबी हवा खे चई त हेठि वञी ज़मीन ते त हाणे तोखे उते वञी 4 पेपरनि में पास थियणो आहे त हुननि चयो हूंदो अलाह साईं उनजो कोर्स जो किताब त ॾे त चए थो फ इमा याती यन्नको मिनी हुदन पोइ मुंहिंजे तरफ़ां तव्हां वटि हिदायत यानी हिन कोर्स जो सिलेबस ऐं क़ुर ईंदो किताब ईंदो फमन तबे हुदाया जे हिन खे सम्झी अमल पढ़ी माना करे अमल करे हिन ते हलंदव फला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून त न तव्हांखे पोइ गमु थींदो न तव्हांखे को ख़ौफ़ थींदो। हाणे सुवालु आहे त इहो जेको पेपर थिए थो इन पेपर जी ड्यूरेशन छा आहे मिसाल तौरु केमिस्ट्री जो पेपर ईंदो आहे 3 कलाक फिज़िक्स जो 3 कलाक हे जेको असांखां अलाह सां इम्तिहान वठे थो इहो घणनि सालनि जो इम्तिहान आहे इहो पुछूं था। चए थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो सही बुखारी में आज़र अल्लाह इला अमरीन अख़र अजलू हता बलगहू 60 सना पर अलाह ताला जंहिं माण्हूअ खे 60 साल जी उमिरि ॾिनी त पोइ इहो माण्हू इहो न चवे अची अलाह खे त मूंखे टाइम घटि मिलियो मां 4 पेपर करे न सघियुसि। 60 साल जेकॾहिं तव्हांखे मिलनि था त हाणे उज़ुर क़बूल जंहिं मिसाल हिकिड़ो छोकिरो आहे पेपर में वेठो अबा 1.5 कलाक खां पोइ हुनखे धिकारी कढी छॾियऊं त हू त चवंदो साईं मूंखे 3 कलाकनि जो पेपर मूंखे कढी छॾियनि धिका ॾेई त हिते बि ईअं थो अलाह साईं चए त जेॾहिं तव्हांखे इहे 60 साल मिलिया आहिनि इन में 4 पेपरनि में तव्हांखे पास थियणो आहे ऐं जेकॾहिं तव्हां 60 साल मिलिया त पोइ उज़ुर न कजो त साईं टाइम घटि हो। हा
बाक़ी जिन खे अॻ ई मौत ॾेई थो छॾे त ज़हर उन खे त को न को बोनस त ॾींदो न। हिते त जेको रसूल सलम फरमाए थो त आज़र अलाह आमिरीन, याने जंहिं अलाह ताला जंहिं शख़्स खे वॾी उमिरि ॾिनी एसि ताईं जो 60 साल जी उमिरि पहुतो त अलाह हुनजो को उज़ुर क़बूल कोन कंदो त साईं मां पास इन लाइ न थियो आहे, मूंखे टाइम कोन मिलियो। ठीकु, पहिरियों परचो। हाणे अचूं था पहिरें परचे ते, ऐं इन जी सॼी डिटेल क़ुर में अथव, लेकिन मां हितां चंद आयतूं कढी तव्हांखे ॾसियां थो त पहिरियों परचो ईमान वारो छा आहे, इन में पास थियण लाइ असांखे छा कबो, पर डिटेल तव्हांखे क़ुर में मिलंदो। हिते मां सॼो डिटेल नथो ॾेई सघां। पहिरीं आहे त ईमान जो अमल सां तालुक़ु आहे या अमल सां तालुक़ु न आहे, इन ते ॿ कौल आहिनि। इमाम आज़म अबू हनीफ़ा फरमाए थो अल ईमान कौलूं वला यज़ीद वला यनकुस, ईमान कौल आहे, न वधंदो आहे न घटिबो आहे। माना जेकॾहिं हिकिड़े माण्हू कलमो भरियो त इहो मुस्लमान थी वियो, हाणे हुन कलमो पियो आहे त हाणे मुस्लमान, हाणे हीउ मुस्लमान ई रहंदो। याने फासिक, राशी, ज़ानी, ठग, कूड़ो, इहे सभु मुस्लमान आहिनि जेकॾहिं कलमो पढ़ियो अथनि, जॾहिं ताईं कंहिं बुनियादी अके जा मुनकर न थियनि, या ईअं चवंदा अलाह कोन्हे या अलाह जे रसूल खे नथा मञूं, बेमल मुस्लमान खे बि हिन दुनिया में मुतक़ी इंसान जे बराबरि हक़ु मिलंदो, माना हिते हिन दुनिया में, ऐं ॿिन्ही जो कानूनी स्टेटस यक्स आहे, उहो मुस्लमान आहे। लेकिन ईमान आहे छा, लेकिन ॿियो आहे ईमान जो अमल सां तालुक़ु। इमाम बुखारी जो कौल आहे त अल ईमान कौलूं व अमलुन यज़ीद व यनकुस, चए थो त ईमान ऐं अमल लाज़िम आहिनि। हिकिड़ो त कानूनी ईमान, हाणे अचे थो जेको हक़ीक़ी ईमान। कानूनी ईमान में त मुस्लमान थी विया, हक़ीक़ी ईमान में अमल लाज़िम मलज़ूम आहे। इमाम बुखारीअ जो कौल आहे त अल ईमान कौलूं व अमलुन, ईमान कौल बि आहे, अमल बि आहे, यज़ीद यनकुस, वधे बि थो घटिजे थो। जेकॾहिं दिलि में ईमान आहे त लाज़मन उन जो ज़हूर अमल जी सूरत में थींदो, जंहिंजी वज़ाहत क़ुर पाक जी केतिरनि आयतुनि में अचे थी। मिसाल तौरु मां तव्हांखे ॿुधायां थो, अलाह साईं फरमाए थो सूरत अल अनफाल, इन्नमल मोमिनून, बेशक सिर्फ़ु उहो ई मोमिन आहिनि, अल्लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाह, जॾहिं उन्हनि खे क़ुर पढ़ी ॿुधाइजे थो ऐं सम्झनि था, वजलत कुलूबहुम, त हुन जा दिलि रिएक्शन, इज़ा तुलियत अलैहिम आयातूं, जीअं जीअं हिन जे मथां क़ुर पढ़ी हुनखे ॿुधाइबो या पाण पढ़ंदो माना सां, जेकॾहिं अरबी अचेसि थी त अरबीअ मां, न त सिंधीअ मां या उर्दू मां, त जीअं जीअं हिन जे मथां क़ुर जो आयतूं पढ़िबियूं, ज़ादतूं ईमान, तूं ईमान वधंदो वेंदो। वाला रब्बिहिम यतवक्कलून, ऐं उन ईमान जीअं वधंदो तीअं अलाह ते भरोसो वधीक तवक्कुल कंदो। इहो आहे माना ईमान हक़ीक़ी जेको वधे थो घटिजे थो, ऐं वधाइण जो तरीक़ो सिर्फ़ु आहे त क़ुर खे पढ़नि त अलाह छा थो चवे, इहो मालूम कनि, अलाह जा लफ़्ज़ न, इहो मालूम कनि त अलाह छा थो चए। पोइ जंहिं बि ॿोलीअ में पढ़नि, अंग्रेज़ीअ में पढ़नि, हिंदीअ में पढ़नि, फ्रांसीसीअ में पढ़नि, जंहिंमें वणे में पढ़नि। तंहिंजे करे जेको क़ुर आहे उहो तव्हांजे दिलि खे, ईमान खे चार्ज थो करे, चार्ज। हे मां जेको स्केच ॾिनो आहे त माना जॾहिं तव्हां क़ुर दिलि में कयो था त चार्ज था थियनि, अमल वधनि था, नेक थियो था, निमाज़ूं पढ़ो था, ग़रीबनि खे ॾियो था। इहो आहे ईमान जो पहिरियों परचो, इहे में तव्हांखे पास थियणो आहे। पास कीअं थींदव, कानूनी तौर त ईमान अची वियो तव्हांखे, लेकिन ईमान घटिबो वधिबो। इन ईमान खे जेकॾहिं इन पेपर खे स्टडी न कंदव ऐं ईमान खे क़ुर जे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत खे सम्झण सां वधाईंदव न ईमान खे, त तव्हां ख़ैर जो कमु करे कोन सघंदो। ईमान हिकिड़ो पावर आहे। हाणे ॾिसो न, कंहिं शइ में हिकिड़ो ॿार जो रांदी हिकिड़ो आहे, पर सेल पियल अथसि, हाणे उहो पियो थो खेॾे, ऐं जेकॾहिं उहो सेल कमज़ोर थी वेंदो त पहिरीं हीअं पियो खेॾे, हाणे हीअं कंदो, हीअं तव्हांजो बसि थी वेंदो। त असां बि ईअं आहियूं, जे ईमान असांजो चार्ज थियल आहे त नेक अमल ॾे वधंदासीं, न त हीअं करे पिया हूंदासीं। हा, बाक़ी गुमराहीअ ॾे डुड़ंदा वेंदासीं, छो त उहा वरी सेपरेट सेल पियल आहे असां में गुमराहीअ जो। हाणे इहो पेपर थियो पहिरियों, हाणे अचूं था ॿिए पेपर ते, उहो आहे अमल सालिह। माना तव्हांजो ईमान चार्ज थी वियो आहे, हाणे तव्हांखे ॿियो पेपर ऐं उहो आहे उहो अमलु सालिहात, जेको अचे थो हिन में, अमलु सालिहात, नेक अमल करणु। हाणे ॾिसूं अलाह साईं छा थो चए। रब साईं फरमाए थो सूरे फातिर में त मन कान युरीदुल इज़त, जेको माण्हू चाहे थो त हिन दुनिया में माण्हू हुनजी दिलि सां इज़त कनि, मुंहं वारी न। मुंहं वारी त ठगनि सां बि कनि था, वज़ीर बि ईअं हलनि था सॼे ॾींहुं, जेकॾहिं को रिश्वत खाए थो, पर माण्हू मिलंदा आहिनि, सेक्रेटरी बेक्रेटरी, साईं बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, न न न,
मन कान युरीदुल इज़त, जे चाहियो था त अवाम माण्हू तव्हांजी दिलि में तव्हां सां मुहबत ऐं इज़त कनि, फलिल्लाहिल इज़त जमिया, इहो फ़ैसिलो आसमाननि मां ईंदो आहे माण्हुनि जे दिलनि में, त इहो फ़ैसिलो तव्हांजी इज़त आहे या न आहे उहो अलाह ताला इंसाननि जे दिलनि में विझंदो आहे। इहो फ़ैसिलो माण्हू पाण कोन कंदा आहिनि, कुदरती तौरु हुनजे दिलनि में अची वेंदो आहे त हीउ माण्हू भलो आहे। इलैहि यसद कलिम तय्यब वल अमल साले यरफ़उ, हा तव्हां जेकॾहिं के नेक ज़िक्र कयो था त इन खे वञिणो त मथे आहे, लेकिन उन खे सुवारी कान्हे। माना मां ज़िक्र कयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह, लेकिन हाणे इहो काउंट तॾहिं थींदो जॾहिं अमल सालियो कंदव त उहो थो मथे खणी वञे। माना तव्हांजे ज़िबानी जेके ॻाल्हियूं कयो था, ज़िक्र कयो था, इन जो सवाबु आहे, लेकिन इहो सवाबु मथे तॾहिं चढ़ंदो जो इन सां गॾु अमल सालिह हुजे उहो खणी वेंदो। मिसाल तौरु मां चवां थो क़ुर शरीफ़ भलो आहे, क़ुर सुठो आहे, क़ुर सुठो आहे, वाह 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 वाह, वरी पढ़ां थो, हिन में शयूं बि अचनि थियूं, पर हुन ते अमल कोन थो कयां, पोइ इहो मथे कोन वेंदो। तंहिंजे करे अमल सालिह हक़ीक़त में सुवारी आहे, जेके तव्हांजा ॿिया जेके ज़िक्र आहिनि क़ुर जा, इहे सवाब सभु मथे खणी थो वञे। सो चए थो त इलैहि यसद कलिम तय्यब, तव्हांजो बहितरीनु जेको कलाम कयो था, नेकी जूं ॻाल्हियूं कयो था, ज़िक्र कयो था, इहो वञिणो मथे आहे, पर भल अमल सालियो यरफ़उ, पर अमल सालियो हुनखे खणी थो वञे। जे अमल सालियो न आहे त इहो कोन वेंदो। मां केतिरो बि चवां साईं जेको आहे सो माना क़ुर जी आयतूं मिसाल, मां हाणे हलो मां हिकिड़ो मिसाल तौरु विचां क़ुर थो पढ़ां। चए थो त रब साईं चए थो इन अहसनतुम लि अनफुसिकुम, जेकॾहिं भलाई कंदव त पंहिंजे लाइ भलाई कंदो, ऐं व इन असातूं फलाह, ऐं जे बुराई कंदो त उन खे तव्हांखे हिसाब मिलंदो। फ़ैज़ा जा वादुल आख़िरत, जॾहिं आख़िरत जो वाइदे जो वक़्तु ईंदो त पोइ अव्हां जे मुंहंनि खे ग़मगीन भला अॻिते मां कोन थो। हाणे चए थो जेकॾहिं भलाई कंदो तव्हांजे लाइ भलाई आहे, त इहा जेका भलाई करणु आहे न, इहा अमली तौरु हुजणु खपे, ज़िबानी तौरु न। मिसाल माण्हू चए अदा हिन मां ग़रीबनि खे इनशाला 5-5 हज़ार ॾियां थो, पर ॾींदव कोन, त इहो हालांकि इहो चवण बि सवाब जो कमु आहे त मां ॾींदुसि 5-5 हज़ार ॻोठ जे माण्हुनि खे, पर ॾिनव कोन, हाणे इहा तव्हांजो चवणु बेकार थी वियो, छो त अमल कोन्हे, त इन करे मथे न वेंदा। ब्रेक वठूं था। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। सारी टाम आऊं आहियां शफ़ीअंद लाखो। ॻाल्हि हले पई त तव्हांखे मूं सम्झायो त सूरत अल असर जेका अहिड़ी सूरत आहे जंहिंजे बारे में चयो वञे त जेकॾहिं क़ुर सॼो न लहे हा तॾहिं बि सूरत अल असर में जेके 4 कम चयल आहिनि, जेकॾहिं उनखे तव्हां कयो हा त तव्हां जन्नत में वेंदव। पर अलाह ताला जो शुक्र आहे, अलाह महिरबानी करे इन 4 कमनि जी वरी थोरो डिटेल तफ़सीर क़ुर में ॾिनी अथई, जेको तव्हांखे ॿुधायां थो। मां तव्हांखे ॿुधायो त जेकॾहिं ईमान आहे, जेकॾहिं माण्हू चए थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, त इहो मुस्लमान थी वियो, लेकिन इहो ईमान सिर्फ़ु लफ़्ज़ी आहे। असल ईमान आहे जेको तव्हांखे अमल सालिह कराए। उहा जेको ईमान हिकिड़ी बैटरी आहे। हाणे ॻाल्हि आहे त मां मिसाल तौरु नई बैटरी वठी लॻाई, हाणे हुनखे मां चार्ज कयो ई कोन्हे त बैटरी कमु कान कंदी, त ईमान जो रुॻो चवणु त इहा बैटरी तव्हांखे पइजी वई आहे। हाणे ईमान खे वधाइण जे लाइ इन में चार्जिंग ॾींदव त नेक अमल थींदा न, पोइ त हलंदी न शइ। सो अलाह ताला इहो हींअर मूं तव्हांखे आयत ॾेखारी जेका अञा स्क्रीन ते आहे सूरे फातिर में, त जेकॾहिं तव्हां इज़त चाहियो था त अलाह माण्हुनि जे दिलनि में तव्हांजी इज़त विझंदो, तव्हांजे हथ में कोन्हे को। ऐं तव्हांजे हाणे तव्हां नेकीअ सां ज़ाहिरी तौरु वॾा वॾा कयो, साईं मां हे कयो ही कयो, पर अलाह खे तुंहिंजे नियत जी ख़बर आहे। तंहिंजे करे अलाह ॾिसंदो त तुंहिंजी दिलि में नियत आहे जो तो प्रोजेक्ट कयो आहे इहो अवाम लाइ कयो अथई या ॾोकण खाइण लाइ कयो अथई। जेकॾहिं वाक़ई तूं एॾो सिंसियर आहीं त यकदमि अलाह ताला तुंहिंजे लाइ माण्हुनि जे दिलि में इज़त विझंदो। ज़ाहिरी तौरु इज़त कान थींदी, मुंहं ते त चमचा पिया चमचागिरी कंदा, पर असली इज़त माण्हूअ जी इज़त कंदो अलाह साईं जो, उनखे ख़बर आहे। ऐं चए थो नेक ॻाल्हि जेका तव्हां कयो था उहा ओसि ताईं मथे न वेंदी जेसि ताईं उन ते प्रैक्टिकल न कंदव। जीअं मिसाल ॾिनो मां त मां चवां थो त हिन ग़रीबनि खे 5-5 हज़ार थो ॾियां, पर ॾियो कोन था, पोइ इहो चवण में त आहे न त मां ॾियां थो 5 हज़ार, इहो बि सवाबु आहे, पर इहो मथे न वेंदो जेसि ताईं तव्हां ॾींदव कोन। हाणे अचे ॿियो मिसाल, नूह अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे चयो त ॿेड़ीअ में वेह, चई न बाबा, छो त अॻ ई पुट जेको आहे न सो ॾाढा हुनखे माण्हुनि ताना ॾिना त तुंहिंजो पीउ सुकीअ में पियो थो ॿेड़ी ठाहे, छा थियो अथसि बाबा खे। ऐं जेको आहे सो न हिते को दरियाउ आहे न को समुंड आहे, का शइ कान्हे, सुकीअ में ॿेड़ी पियो थो ठाहे, त पंहिंजो जेको आहे सो तंहिं ते अॻ ई हू थोरो हो दिलि में, वरी जो पिणसि चयोसि वेह ॿेड़ीअ में, हलिया वेह पीउ हज़रत नूह अलैहिस्सलाम चयो ॿेड़ीअ में, चई नथो मां वेहां ॿेड़ीअ में बाबा, काॾे वेंदी ॿेड़ी सुकी लॻी पई आहे।
चई थे बारिश ईंदी वॾी, चई ईंदी त मां पहाड़ ते चढ़ी वेंदुसि। बहरहाल उहो ॿुॾी वियो। जॾहिं ॿेड़ी वञी लथी त नूह अलैहिस्सलाम खे पुटु त प्यारो हो न, त अलाह ताला खां अपील थो करे सूरत हूद में, काल या नूह, चई ए नूह इन्नहू लैस मिन अहलिक, तुंहिंजो पुटु अहल बेत मां नाहे। नबीअ खे अलाह थो चवे तुंहिंजो ई सॻो पुटु इन्हीअ खे अहल बेत मां काउंट न कंदुसि। छाजे लाइ? इन्नहू अमलुन गैर सालिह, जा अमल सालिह कोन्हनि। छा हिन मां ख़बर पई त अहल बेत जे लाइ शर्त आहे नेक अमल करणु, रुश्वत न खाइणु, ठगी न करणु, ज़ना न करणु, बुराई न करणु, इहा निशानी आहे अहल बेत जी। अलाह थो चवे त नबीअ खे जवाबु ॾेई छॾियईं त तुंहिंजो पुटु अहल बेत न आहे। ईअं कोन चई त जेको आहे सो ईमान वारो कोन, न, चए थो इन्नहू अमलुन गैर सालिह, जा अमल सालिह न आहिनि। फला तसलनी मां लैस लक बिही इल्म, मूंखां अहिड़ो सुवालु न पुछ जंहिंजो तो वटि इल्मु न हुजे। छो पुछो थो मूंखां सुवालु? छो त अलाह चए थो मां अंदर खे ॼाणा थो, ऐं इन्नी ऐज़ुक अन तकून मिनल जाहिलीन, मां ख़बरदार थो कयां जे रिपीट कंदे त वरी पोइ जाहिलनि मां थी वेंदे। त हज़रत नूह अलैहिस्सलाम डिॼी वियो, चई ॿाहूं थो ॿधाए, मां तौबह कई जो मां जाहिलनि मां थियां। त माना अमल सालिह आहे लाज़िमा ॿियो पर्चे में पास थियणु। हाणे अमल सालिह जूं कई शिकिलियूं आहिनि। मिसाल तौरु निमाज़ में ध्यानु ऐं ख़शियत, सूरत अल मोमिनून आयत नंबर 2, बेकार एक्टिविटी खां परे, माना अहिड़ो कमु जंहिंमें को फ़ाइदो कोन्हे, न नफ़ो आहे न कंहिंखे दीनी फ़ाइदो आहे, रुॻो बेकार, माना तास वेही खेॾणु, शतरंज वेही खेॾणु, वरी खाम खां राति जो 2-3 बजे ताईं रुॻो ठका वॼणु, कचहरियूं करणु, इहे यूज़लेस शयूं आहिनि। या जेकॾहिं तव्हां वेहो था त नेकीअ जी ॻाल्हि कयो अदा। हाणे ॻाल्हि आहे त हीअ डिपार्टमेंट आहे, मां इन मां रुश्वत कीअं ख़तमु कजे, कहिड़े तरीक़े सां कजे, भला कीअं, इहे आहिनि असुलु ॻाल्हियूं। पर वेही कचहरी करणु, ठका वॼणु, शराब पीअणु ऐं ग़लति कमु करणु, इन्हीअ खां दूरि, इहो आहे सूरतुल मोमिनीन आयत नंबर 3। ॿियो ज़कात जी अदायगी, जेकॾहिं तव्हांखे एतिरो पैसो आहे जेको ज़कात तव्हांखे ॾियणी आहे त सूरतुल मोमिनून आयत नंबर 4, या सभिनी खे ॾियणी आहे। केरु इन चवे त मां हिन ज़ात जे करे कोन ॾींदुसि। शर्मगाहुनि जी हिफ़ाज़त, सूरतुल मोमिनून आयत नंबर 5, माना पंहिंजी शर्मगाहूं तव्हांजे लाइ हलाल आहिनि, पंहिंजे निकाह ॿधल औरतुनि लाइ फ़क़ति। ऐं निमाज़ जी हिफ़ाज़त, सूरतुल मोमिनून आयत नंबर 9, माना जेकॾहिं हींअर असर हींअर ज़ोहर जी थींदी त इन जी हिफ़ाज़त, वरी असर जी हिफ़ाज़त, निमाज़ जे टाइम जो इंतज़ारु करणु। वादो अमानतों की पासदारी, सूरतुल मोमिनून आयत नंबर 8, ऐं इन में आहे त पंहिंजे जेके अमानतूं आहिनि, तव्हांखे हिकिड़ी ड्यूटी मिली आहे जंहिंमें तव्हांखे गवर्नमेंट हिकिड़ो पावर ॾिनो आहे, अमानत इहा आहे त ईमानदारी सां हलायो। जजनि जो कमु आहे त अलाह खे हाज़ुर नाज़ुर ॼाणे माण्हुनि जा फ़ैसिला कयो। ऐं शुनवाइनि जो तइदादु ग़रीबनि खां घटि में घटि कयो। वकीलनि खे चओ त यार भला तूं हिकिड़ो दफ़ो हिन खां फ़ी वठि, हिन ग़रीब पोड़े खे जेको सो तव्हां घणा पोड़ा मोटा पंधु था अचनि, त इहो तव्हांखे करिणो आहे। वादन ईमानदारी पासदारी जेकी तव्हांखे करणी आहे, फ़ैसिलो करे जान छॾायो उन्हनि जी। इहो आहे सूरतुल मोमिनून आयत नंबर 8, ऐं आख़िर में आहे अमल सालिह जी तबलीग करणु, माना ॿियनि खे अमल सालिह जो चवणु। इहो सूरे माइदा जी आयत नंबर 67 आहे। हाणे इहे जेके माण्हू ॿिए पेपर में फेल थी था वञनि, ईमान त चऊं त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल आहे, पर फेल था थियनि, जो अमल सालिह कोन कयनि। हाणे जो इहे जहन्नम में वेंदा त उहा अलाह सां सीन थो ॾसे त जेको ॿिए पेपर यानी अमल सालिह में फेल थिया आहिनि छा था कनि। ॿुधो सूरे फातिर आयत नंबर 37, वहुम यस्तरक़ून फ़ीहा, माना उते रड़ियूं कंदा जहन्नम में, ओ डंडा लॻंदनि, धक लॻंदनि, बसि रड़ मथां रड़। ऐं छा चवंदा? रब्बना अख़रिजना, अलाह साईं असांखे हितां कढ, मूंखे सेकंड चांस ॾे, मूंखे जहन्नम मां बसि हिकिड़ो दफ़ो कढ। न अमल सालिहन गैर लजी कुन्ना न अमल, त असां वञी नेक अमल कंदासीं, अमल सालिह कंदासीं, छो त असां इहे अमल सालिह कया ई कोन हा, रुॻो चांस ॾे असांखे। पोइ अलाह छा थो चवे? छो त ॿिए पेपर में फेल थिया आहिनि, अञा त 3 4 पेपर रहियल आहे। खणी अमल सालिह कनि बि सही, पर जे 3 पेपर में फेल तॾहिं बि फेल। त अलाह छा थो चवनि? अलाह थो चए, या उनखे फ़रिश्ता था चवनि, बहरहाल क़ुर में त अचे थो, चयो वञे थो अवलम नुअम्मिरकुम मा यतज़क्कर फ़ी मन तज़क्कर, चई तोखे ओतिरी पूरो टाइम कोन मिलियो पेपर हल करण जे लाइ। हाणे तर्जुमो पहिरीं कयां, तव्हांखे एतिरी उमिरि न ॾिनी जंहिंमें जंहिंखे सुधरणो हुजे हा सुधरी वञे हा। हाणे थो चवां बाबा तोखे 3 कलाक मिलियो न टाइम, पोइ कीअं थो चई साईं मां जेको सो मूंखे टाइम कोन मिलियो? चए थो तव्हांखे पूरी उमिरि ॾिनी वई, जंहिंखे सुधरणो हुजे हा सुधरी वञे हा। वजाकुम नज़ीर, पर उन सां गॾु अलाह जो रसूल बि त आयो, उन बि तव्हांखे सम्झायो।
क़ुर त पंहिंजी जाइ ते, अलाह जो रसूल तव्हां वटि कोन आयो जंहिंखे तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झाए। अलाह चए थो फ़ज़ूक़ू, हाणे कुझु कोन थियो, नो सेकंड चांस, अज़ाब चखो, फमा लिज़ालिमीन नसीर, इन ज़ालिमनि जी केर बि मदद कोन कंदो। असां छा कयो आहे, असां मुस्लमान थी फ़िरक़नि में विराइजी विया आहियूं, ऐं अफ़सोस, ऐं हर फ़िरक़े वॾा वॾा मुफ़्ती हेॾो पगड़ पाए वेठा आहिनि, चवंदा असीं मुफ़्ती आहियूं, ऐं छा था चवनि, हिन जी मस्जिद में वेंदव त इन जे पोयां असांजी निमाज़ कान थींदी। वरी हिकिड़ा चवंदा त बाबा हे शैतानी लश्कर आहिनि, इन जो चवणु न वठो। वरी हो चवंदा त हे काफ़र आहिनि। त अल्लामा इक़बाल जो हिकिड़ो शेर आहे त चए थो त मुसलमानों के हर फ़िरक़े ने एक दूसरे को काफ़र कहा। सही आहे न, शियनि खे काफ़र था चऊं, अहले हदीस खे केरु थो चए, हू हुनखे काफ़र था चवनि। चए थो मुसलमानों को हर फ़िरक़े ने एक दूसरे को काफ़र कहा, एक काफ़र ही है जो उसने हम सबको मुसलमान कहा। सुभान अल्लाह, काफ़र फ़र्क़ु कोन था कनि, बसि मुसलमान आहे, जेको फ़िरक़ो बरेली आहे, देवबंदी आहे, सभिनी खे मुसलमान चवनि। तव्हां हिक ॿिए खे काफ़र चओ था, काफ़र तव्हांखे मुसलमान था चवनि। अलामा इक़बाल थो चए, इहो आहे ॿियों परचो अमल साले त में तव्हां ॾिठो जेके फेल थियनि था, जहन्नम में था वञनि, ऐं पोइ ईमान हुननि खे कमु कोन थो अचे। टियों आहे हक़ वतवासौ बिल हक़। इहो छा आहे, माना कोशिशि करणु, जमायत ठाहिणु त मुल्क में सुधारो अचे, रिश्वत ख़तमु थिए, चोरी ख़तमु थिए, ईमानदारी थिए, इस्लामी निज़ाम अचे, इन लाइ कोशिशि करणु, वतवासौ बिल हक़। अचो क़ुर खे ॾिसूं छा थो चए, यानी दीन हक़ ख़लीफ़तुल्लाह का मिशन, यानी मक़सद ज़िंदगी है। क़ुर छा थो चए, हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा, अल्लाह ताला पंहिंजे रसूल खे मोकिलियो आहे क़ुर ॾेई ऐं हिदायत ॾेई, व दीन हक़, ऐं दीन हक़ माना कानूनी सिस्टम इंसाफ़ क़ाइमु करण जो, इस्लामी कानून, शरई कानून नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾेई मोकिलियो अथई, ले युज़हिरहू अल दीन कुली, त ॿियनि सभिनी कानूननि ते इन खे ग़ालिबु करे। हे जेको ब्रिटिश जा कानून मोल मरी विया, अञा उहे जा क्लास पिया था हलनि असां वटि, ऐं अलाह ताला ही क़ुर जो कानून ॾिनो आहे, चए थो मां मोकिलियो आहे पंहिंजे रसूल खे बिल हुदा, ही क़ुर व दीन हक़ माना हक़ जो कानून, दीन माना कानून, कॉन्स्टिट्यूशन, ले युज़हिरहू त इन खे ग़ालिबु करे, रिप्लेस करे, अल दीन कुली, बाक़ी सभी कॉन्स्टिट्यूशन्स ते, लास ते, वलौ करहल मुशरिकून, चाहे इहे जेके मुशरिक आहिनि, जेके चवनि था त अलाह जो निज़ाम न अचे, अंग्रेज़ मौलनि जा निज़ाम अचनि, इहे मुशरिक आहिनि। चए थो वलौ करहल मुशरिकून, चाहे अहिड़ा मुशरिक भली केॾी बि चिड़ कनि। सवली माना अलाह ताला मोकिलियो आहे पंहिंजे रसूल खे क़ुर ॾेई ऐं निज़ाम ज़िंदगी, सचो निज़ाम ॾेई, त इन खे ग़ालिबु कयो, ॿियनि सभिनी कानूननि खे थुॾे छॾियो, चाहे इन ते मुशरिक केॾी बि कावड़ कनि। लेकिन इहा जेको हक़ु आहे, इहो जेको कमु करिणो आहे, इहा पेपर माण्हुनि खे ॾुखियो थो लॻे, चवनि था इहो ॾुखियो कमु आहे, ॿधिजी वेंदासीं। क़ुर छा थो चए, अल हक़ न पहचानने वाले कौन है, चए थो युजादिलूनक फिल हक़ बाद मा तबय्यन, त इहो जेको असली क़ुर जो निज़ाम आहे, इस्लामी निज़ाम खे क़ाइमु करण लाइ डॉक्टर मां तंज़ीम जो अमीर आहियां न, तव्हांजो डॉक्टर इसरार अहमद जी तंज़ीम जो अमीर आहे, उन बि इहा ई ॻाल्हि कई आहे त भई मूंखे 2000 माण्हू क़ुर सम्झण में अचे त मां हिन मुल्क में अलाह जो निज़ाम नाफ़िज़ करे वेंदुमि, जंहिं लाइ मुल्क ई ठहियो आहे। त चए थो त युजादिलूनक फिल हक़ बाद मा तबय्यन, पोइ के ड्रिॼणा, डरपोक ऐं रुॻो आराम पसंदि, उहे पोइ तव्हां सां बहस था कनि, जॾहिं ख़बर पई त इहो कमु करिणो कीअं, ऐं चवनि था वरी ईअं फील था कनि क अनमा युसा कून इलल मौत, ईअं था सम्झनि त असां मारजण था वञूं, या असांखे गेलियो थो वञे मौत जे रसे, वहूं यंज़ुरूं, अखियुनि सां ॾिसूं था। लेकिन हक़ बातिल निज़ाम ते ग़लबो कंदो। अलाह फरमाए थो कुल जाल हक़, जॾहिं तव्हांजो हक़ वारो निज़ाम ईंदो, कॉन्स्टिट्यूशन ईंदो, ज़हकल बातिल, त बातिल भॼी वेंदो, इन बातिल कान ज़हूका, बातिल जेको सिस्टम आहे उन खे त पेर ई कोन्हनि के, उहो त ईअं भॼी वेंदो, छो त हिते इंसाफ़ थींदो न। पर जेकॾहिं अगरि हक़ का ग़लबा न हुआ तो फसाद बर्पा हो जाएगा। अॼुकल्ह फसाद ई फसाद आहे, किथे आहे इंसाफ़। क़ुर छा थो चए, रब साईं सूरतुल मोमिन, वलौ वित्तबल हक़ अहवाहुम, जेकॾहिं अलाह जो जेको हक़ी निज़ाम आहे उहो न अचे ऐं इन्हनि जी मर्ज़ी आहे, उहो हक़ इन्हनि जी मर्ज़ीअ ते हले, त छा थींदो, लफ़सदत समावात वल अर्द वमन फीन, त हिन धरतीअ ते फसाद थींदो, ज़मीन आसमान में जेके माण्हू आहिनि उहे तबाह थींदा, इंसाफ़ कोन मिलंदनि, टार्चर मिलंदनि, का हिननि खे का शइ सुकून कोन मिलंदो। बल आतईनाहुम बिज़िक्रिहिम,
अलाह चए थो असां हिननि खे इन हक़ जे निज़ाम क़ाइमु करण लाइ क़ुर ॾिनो, फ़हुम अन ज़िक्र मोरदून, हिन क़ुर खे पढ़नि ई कोन था, मोरज़ून माना दरगुज़र कयो वेठा आहिनि। हाणे इहे जेको 3 पेपर में नापास थी था वञनि, पहिरें में पास थिया, शायदि ॿिए में पास थिया, उहे क़यामत जॾहिं वञनि था अलाह सां छा थो करे, वलव तरो वुकिफ़ू अला रब्बिहिम, त अलाह ताला जे आॾो इहे अची बीठा आहिनि। अलाह चए थो काल अलैस हाज़ा बिल हक़, चवनि थो त छा ही निज़ाम इस्लामी निज़ाम जेको क़ुर में आहे इहो सही न हो, सचो न हो? त चवनि था कालू भला रबिना, हा साईं हा साईं। हाणे इहो क़यामत जे ॾींहं जो मंज़र क़ुर थो ॾसे, तॾहिं त चऊं था त क़ुर हर शइ खे कवर कयो आहे। त चवंदा कालू भला रबिना, हा साईं बिल्कुलु सही, हे सचो निज़ाम आहे। त चए थो हा पोइ नाफ़िज़ त कोन कयव, कोशिशि कोन कयव। काल फज़ूकुल अज़ाब, हलो ऐं अज़ाब चखो बिमा कुंतुम तकफ़ुरून, जो तव्हां इहो कुफ़ुर कयो जेको हिन खे तव्हां हक़ जो निज़ाम न सम्झो। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम सहरी टाइम में मां आहियां इंजीनियर शफ़ी अहमद लाखो। ॻाल्हि पहिले सूरे असर जे पेपर नंबर 3 ते त वतवासो बिल हक़। हिन महिल ताईं मां ॾिठो त हक़ु छा आहे ऐं जेकॾहिं उहो हक़ु नथा कयो त उनजी सज़ा छा आहे, पर एक्चुअली लफ़्ज़ आहिनि वतवासो बिल हक़, माना हक़ जी नसीहत करे जमायत ठाहिणु। हाणे इन्हीअ खे था सम्झूं। अलाह ताईं छा थो फरमाए, चए थो औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल तकुम मिनकुम उम्मतुन, तव्हां में हिकिड़ी अहिड़ी जमायत सॻोरी हुजे, जेको डॉक्टर इसरार चए थो मूंखे 2 लख जेकॾहिं मुंहिंजी तंज़ीम में माण्हू अची विया, क़ुर मां गुज़री आया ऐं ईमान उन्हनि जो टॉप ते पहुतल हूंदो, हिन क़ुर हुननि खे चार्ज करे छॾियो हूंदो, त मां हिन मुल्क में इस्लामी निज़ाम नाफ़िज़ करे वेंदुसि। अलाह चए थो वल तकुम मिनकुम उम्मतुन, तव्हां में हिकिड़ी अहिड़ी जमायत हुजे यदऊन इलल ख़ैर, जेका ख़ैर ॾे माण्हुनि खे सॾे, व यामुरून बिल मारूफ़, ऐं जेको आहे सो नेकीअ जो हुकुम करे, व यनहून अल मुनकर, ऐं बुराईअ खे हथ सां रोके। इन जमायत जो कमु इहो थियो, जॾहिं इस्लामी निज़ाम ईंदो त बुराईअ खे ज़बरदस्ती रोकबो। व उलाइकुल मुफ़्लिहून, त अहिड़ी जमायत जा माण्हू जेको इन 3 पेपर में इहो कमु कंदा त इहे फलाह पाईंदा। रसूल सल्लम छा थो फरमाए, चए थो त रसूल सल्लम फरमाए थो त तव्हां में जेको शख़्स मन रा मुनकरन, जेकॾहिं तव्हां में का बुराई ॾिसे, फ़स्तता ऐं युग़य्यिरु बियद, त जेकॾहिं ताक़त अथसि त हथ सां रोके। फ़इन लम यस्ततिअ, पर जे एतिरी ताक़त न आहे फ़बिलिसानी, त वञी उन्हनि खे चवे त बुराई कमु आहे, अख़बार में ॾिए, यूट्यूब ते लिखे त इहो कमु ग़लति थो थिए। फ़इन लम यस्ततिअ, पर जे एतिरो बि पावर कोन्हे बिलिसानी, त दिलि सां ज़ुबान सां बि नथा कयो, पोइ बिक़ल्बी, त पोइ दिलि में चयो ज़ालिक अज़अफ़ ईमान, इहा बैटरी चार्ज थियल कान्हे, का सफ़ा कमज़ोर ईमान अथसि, नंढड़ो, छो त क़ुर खे पढ़े ई कोन थो। फरमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तंहिंजे करे तव्हां ईमान में अची अमल सालिह में निमाज़ूं था पढ़ो, सभु कुझु कयो था, इहो बि अमल सालिह जो हिसो आहे, को शक न आहे। लेकिन अलाह छा थो चए, लैसल बिर अन तुवल्लू वुजूहकुम क़िबलिल मशरिक़ वल मग़रिब, चए थो इहा कंप्लीट नेकी कान्हे तव्हांजी जो हेॾे निमाज़ करे पढ़ो था, मूं हेॾे निमाज़ करे पढ़ो था। वरी थो चए अजालतु सिकायतल हाज व इमारतल मस्जिद हराम, चई छा तव्हां हाजियुनि जी ख़िदमत कंदो, उनखे पाणी पारींदो, मस्जिदूं ठाराईंदो, त छा कमन आमन बिल्लाह व यौमिल आख़िर, त छा इहे बराबरि आहिनि जेके ईमान जे पेपर में पास थियनि था, आख़िरत खे मञनि था, पर जाहद फ़ी सबीलिल्लाह, अलाह जे रस्ते में जिहाद कनि था, माना बुराईअ खां रोकिनि था, बुराई खे ख़तमु करण लाइ कोशिशि कंदा, बराबरि न आहिनि, रुॻो निमाज़ पढ़ी ऐं घर वञी सुम्ही पओ। ला यस्तवून इंदल्लाह, अलाह जे आॾो इहे 2 धुरियूं बराबरि न आहिनि। वल्लाह ला यहदी क़ौम ज़ालिमीन, ज़ालिमनि क़ौम खे अलाह कॾहिं बि हिदायत कोन कंदो। अलाह चए थो लन तनालुल बिर हत्ता तुनफ़िकू मिमा तुहिबून, तव्हां भलाईअ खे पहुची नथा सघो जेसि ताईं उन शइ मां ख़र्च कयो जेके तव्हांखे प्यारी आहे। जेकॾहिं तव्हांखे जान प्यारी आहे त जान खे ख़र्च कयो अलाह जे रस्ते में, बुराईअ खे रोकण लाइ कोशिशि कयो। वमा तुनफ़िकू मिन शैइन, जेका शइ तव्हां पंहिंजे जान मां, ज़बान मां, माल मां ख़र्च कयो था, फ़इन अलाह बी अलीम, अलाह ॼाणे थो, तव्हांजो त रिकॉर्ड थी थो वञे। तंहिंजे करे इहा जेका वतवासो बिल हक़ आहे, इहा हिकिड़ी आहे अहिड़ी माण्हुनि खे गॾु करे जमायत ठाहिणु, जेको पाकिस्तान जो को मक़सदु आहे त अलाह हिन में इस्लामी निज़ाम नाफ़िज़ करे अदल इंसाफ़ क़ाइमु थिए, त उन लाइ कोशिशि करणु। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे फ़इन यद अल्लाह अलल जमा, अलाह ताला जी मदद
जमायत सां आहे। फ़इन शैतान मन फ़ारिक जमायत यरकुस, ऐं शैतान उन्हीअ सां जेको जमायत छॾे ऐं अकेलो थिए थो पोइ उनखे थुॾा थो हणे। तंहिंजे करे वतवासो बिलहक़ जेको टियों पेपर आहे, इसका मतलब है कि जमायत की तरबियत की जाए जो दीन अल हक़ का निफाज करे, और ये तरबियत इन पहलों से की जाएगी। नंबर 1, ईमान खे मज़बूत कबो, उनजे ईमान खे चार्ज कबो क़ुर जे कोर्स मां, रसूल जी सुन्नत सां। पोइ अमल सालिह कंदा, पोइ इतिहाद कंदा, पोइ अमीर जी इताअत कंदा, सियासी तरबियत थींदी ऐं इस्तिक़ामत ॾेखारींदा। हाणे आख़िरी परचो आहे, उहो बि पास थियणो आहे। उहो आहे वतवासो बिसब्र, माना त जॾहिं इहे तव्हां कमु कंदव त इन ते मुड़ुसु माण्हू थी बीहो, हिमत करके खड़े हो जाओ, भागो नहीं। इहो बि क़ुर मां तव्हांखे ॾेखारियां थो। मिसाल आहे, वलमा बरज़ू लिजालूत व जुनूदऊ, जॾहिं इस्लामी लश्कर जालूत ते आॾो आयो त मोमिन छा था चवनि, कालू रब्बना अफ़रिग अलैना सबरन, अल्लाह साईं असांजे मथां सब्र नो। त हिते सब्र जी माना छा आहे, त असांखे हिमत ॾे त मुड़ुसु माण्हू थियूं। सब्र जी माना न आहे त गीदी थी वेही रहो, अलाह जी मर्ज़ी जेको वणे सो करे, न इहो सब्र कोन चए। सब्र माना फाइट, इन अलाह युहिब्बुल साबिरीन, अलाह ताला इन फाइट करण वारनि सां करे थो, पंहिंजे हक़ जे लाइ, पंहिंजी ॻाल्हि लाइ लिकी न वेहण जी ॻाल्हि आहे। ऐं चवंदा त अलाह साईं असांखे असांजे मथां सब्र ओत व सबित अक़दामना, क़दम मज़बूत कर, वंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन, काफ़रनि ते असांखे फतह ॾे। इहो सब्र आहे। हाणे आख़िरी सब्र जी ज़बरदस्त माना त माना मुड़ुसु माण्हू थियणु। हाणे मूंखे ॿुधायो, बदर जी लड़ाईअ में सहाबा रज़ी अल्लाह ताला अन्हुम काफ़रनि सां वेहण आया। पहिरें पेपर में सहाबा खे घणियूं मार्कूं ॾींदव? 100 मां, मां त चवां थो 100 मां 100। अमल सालिह में सहाबा खे घणियूं मार्कूं ॾींदव? 100 मां, मां चवां थो 100 मां 100। हज़रत अबू बकर सॼो घर ग़रीबनि जे हवाले कयो, हज़रत उमर सॼी अधु प्रॉपर्टी ॾेई छॾी। अमल सालिह में बि 100 मां 100। वतवासो बिल हक़, जेका जमायत ठाहे या जमायत सहाबा जी, इन में जेका महिनत कई अथनि, इन में बि 100 मां 100। हाणे आख़िरी पेपर आहे त सब्र, माना जॾहिं तकलीफ़ अचे या लड़ाई थिए त इन्हीअ मां हिमत करे लड़णु, इहो आहे वतवासो बिल हक़ वतवासो बिस सब्र, इहो सब्र आहे। हाणे इहा आयत लथी आहे कंहिंजे बारे में? सहाबा रज़ी अल्लाह ताला में, जॾहिं बदर जे लड़ाईअ ते आम्हूं साम्हूं अचे बीठा आहिनि। हाणे अलाह छा थो हिननि खे चवे, ॿुधो। चए थो मई युवल्लिहिम यौमइज़िन दुबरहू, चए थो ए सहाबियो, तव्हां मां जेको अॼु डिॼी पुठी ॾेई ऐं भॼंदो, इला मुतहरिफ़न लिल क़िताल ओ मुतहय्यज़न इला फ़ियतिन, हा पोइ हिते भली हटो, भॼण जे लाइ न, पोइ हिते इन लाइ हटंदो त असां वरी हेॾां हमिलो कंदासीं, या पोइ हिते इन लाइ हटूं था त हे जेका टोली असांजी साहब ईंदी आहे इन सां गॾिजी हेॾां हमिलो कंदासीं, त इहो जाइज़ आहे। माना जंग जे दौरान पोइ हिते मोटणु सवाइ हिन ॿिनि सबबनि जे, पर जेकॾहिं छॾे हलियो थो वञे त मूंखे नथो विलाए सघे, मां मरां थो, या असांजो तइदादु घटि आहे, त अलाह छा थो चए उन्हनि सहाबनि खे जेके टिनी पेपरनि में 100 मार्कूं कयूं अथनि आउट ऑफ 100, चए थो फ़क़त बाब ग़ज़ब मिन अल्लाह, इहे अलाह जो ग़ज़ब कमाईंदा, मावाहू जहन्नम, इहे चोथें पेपर में फेल थियण जे करे टिनी पेपर में 100 मार्कूं खणण वारा इहे जहन्नम में वेंदा, बेसल मसीर, बुछड़ी जाया रहण। ॾिसो साईं, इहे आहिनि सूरत अल असर जी मक़सदु ऐं क़ुर जो मक़सदु। तंहिंजे करे वल असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुसर, पर कीअं? इल्ल लज़ीन आमनू, पहिरें पेपर में पास थियनि, व ऐं लाज़मन अमिलू सालिहात, इन ॿिए पेपर में पास थियनि, व ऐं तवासो बिलक, ऐं जमायत क़ाइमु करण जे लाइ कोशिशि कनि, इन में बि लाज़मन पास थियनि, ऐं वतवासो बि सब्र, जॾहिं तकलीफ़ या मदभेड़ थिए त इन में मुड़ुसु माण्हू थियनि, चइनी पेपर में पास थियणो आहे। हाणे फेल थियण जी सज़ा छा आहे? जेकॾहिं ईमान न आहे त जहन्नम, अज़ाब अलीम, सूरत आल इमरान आयत नंबर 177। अगरि अमल सालिह न आहे त जहन्नम, सूरत उल हूद आयत नंबर 46। अगरि हक़ जे लाइ जिदोजहद नथा कनि, जमायत नथा ठाहिनि, त अज़ाब अलीम, सूरत अल अनाम आयत नंबर 3, ऐं हक़ जे जिदो ते सब्र नथा कनि त जहन्नम, सूरत अल अनफा जेका ॿुधाई मां। तंहिंजे करे इम्तिहान में भरपूर कोशिश करने वालो को शैतान तीसरा धोखा फेल करवाने का, यानी छा थो चवे, जेके पहिरियां 2 पेपर आहिनि न, अल्हम्दुलिल्लाह, उन खे चइबो आहे अमर बिल मारूफ़। जेके पहिरियां 2 पेपर, ईमान ऐं अमल सालिह, इहो आहे अमर बिल मारूफ़, नेक कम कयो, सुठा कम कयो। ऐं जेके पोयां 2 पेपर आहिनि, वतवासो बिल हक़, माना जमायत तयारु करणु, वतवा सब्र, ऐं जॾहिं अहिड़ो मौक़ो अचे त भॼणु न पोइ हिते,
इन खे चइबो आहे नही अल मुनकर। हाणे इहे जेको शैतान आहे सो तव्हांखे चवंदो तबलीग में हलो, अमर बिल मारूफ़ कयो, नही अल मुनकर जी ज़रूरत कान्हे का। हाणे इन जो तव्हांखे हिकिड़ो मां मिसाल थो ॾियां क़ुर मां। अलाह ताला फरमाए थो त साबिकून उहे आहिनि जेके जन्नत में सभिनी खां पहिरीं वेंदा ऐं जन्नत नईम में वेंदा जेके सभिनी मां। इन करे रसूल फरमायो अन्नास मादिन, चए थो इंसान जीअं खाइण मां का मेटल निकिर ईंदी आहिनि, के सोन बि आहिनि ऐं चांदी बि आहिनि। ख़यार फिल जाहिलियत, जेके शुरूअ जाहिल जे ज़माने में बि चूंडियल हुआ, ख़यार इस्लाम में अची उहे बि चूंडियल थियनि था, इज़ा फ़क़हू जे सम्झनि था। हाणे असांजे मुआशिरे में इहे टे क़िस्म जा माण्हू आहिनि, इहे ख़ासि आहिनि। उलिल अज़म, इहे सभई मां क़ुर मां कढिया आहिनि सतई। उलिल अज़म सूरत अल अहकाफ आहे 35 माना उहे आहिनि जिन खे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में अची वई त माना बसि उनजो टारगेट उन्हनि खे मिली वेंदो। उलिल क़ुवत उलिल बास, जंहिंजी सिहत सुठी आहे, विढ़ी सघनि था ज़हनी तौरु बि जिस्मानी तौरु। उलिल फज़ल वसिया, जंहिंखे अलाह ताला हिन दुनिया में कंहिं अमीर जे घर में वॾेरे जे घर में पैदा कयो आहे, इन्हनि जा बि चांस आहिनि खटण जा। उलिल बकिया, ही उहे माण्हू आहिनि जेके ख़ानदानी तौरु अचनि था पिया। उलिल तौल, जेके मुआशिरे में उनजो असरु रसूख आहे, उनजा हथ ड्रिगा आहिनि। उलिल इल्म, जेके इल्मु हासिलु करे चुका आहिनि, क़ुर पढ़ी चुका आहिनि, इहे आलिम। उलिल नुहा, जेके ज़हीन माण्हू आहिनि। इहे आहिनि जेके सतई माण्हू न, इहे सतई माण्हू या त हिन मुआशिरे में तबाही कंदा, बर्बादी कंदा, इन्हीअ खां वधीक ठग हिन अची कोन था सघनि। तव्हां ॾिसो था न जेके जाम रिश्वत खाइण वारा, ॾिसो कीअं था तक़रीरूं कनि। इन्हनि जो इहे कॾहिं सुधरंदा जॾहिं अल्लज़ीन यस्तमिऊनल कौल, इहे सतई माण्हू जेकॾहिं क़ुर खे तवजह सां ॿुधंदा, पोइ यतबियून अहसन, पोइ अमल बि कंदा। उलाइक लज़ीन हदाहुमुल्लाह, इहे ई आहिनि जिन खे अलाह हिदायत ॾिनी आहे। उलाइकुम उलुल अलबाब, इहे उलुल अलबाब आहिनि। ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। सहरी टाइम में मां आहियां शफ़ी वंद लाखो। ॻाल्हि हले पई त इहे जेके नेक माण्हू आहिनि जेकॾहिं क़ुर मां गुज़रंदा त इन जो नालो आहे औलिया उल्लाह। इहे शींहं आहिनि, इहो ज़रूरु कमु कंदा। ऐं जेके इहे साबिकून आहिनि, ऐं इहे कहिड़ा कमु कंदा, इहे सभु कंदा। ज़ुल्म खे मिटाईंदा, मज़लूम, इहे सभु मां क़ुर मां कढिया आहिनि। सूरह निसा, माल ऐं जान सां जिहाद कंदा, सूरह तौबा 49। कुफ़ार मुनाफ़िक़नि सां जिहाद कंदा, सूरह तहरीम आयत नंबर 9। इहे शींहं आहिनि, इहे अलाह ताला हिननि खे जन्नत नईम अता कंदो। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त पोइ इहो जेकॾहिं अहिड़ा उलिल अलबाब पैदा थींदा न, पोइ चए थो परवाह न कयो। चए थो कम मिन फ़ियतिन कलीलतिन ग़लबत फ़ियतिन कसीरतम बिइज़निल्लाह। चए थो हिस्ट्री खणी ॾिसो त कीअं चंद माण्हुनि, थोरनि माण्हुनि अक्सरियत ते ग़लबो आंदो अलाह जी मदद सां। वल्लाह मा साबरीन, मुड़ुस माण्हुनि सां अलाह गॾु हूंदो आहे। हाणे हे ॾिसो न, हे अमरीका अफ़गानिस्तान में जेको सो हमिलो कयो, एॾी वॾी लश्कर कशी किथे कान थी आहे। ऐं हे उहे आहिनि मुजाहिद जेके अमरीका सां विढ़िया, मानी छा था खाइनि, सुकल मानी पाणीअ सां था खाइनि। वरी हिकिड़ी फिल्म निकिती आहे अमरीका में जंहिंजो नालो आहे दी ऑब्जेक्टिव। इहे आया अचे हिते पंहिंजो, छो त हुननि खे अंग्रेज़नि वञी ॾसियो त के अहिड़ियूं आसमानी कुवतूं हुयूं जेके अहिड़ो कमु कनि पियूं जेके मुजाहिद बि न पिया कनि, असांखे नुक़सानु उहे पिया ॾियनि घणो। त हिननि हिकिड़ी फिल्म ठाही आहे, ऐं हुन फिल्म में अची ॾिसनि था त ओचितो का आसमान मां शोलो थो अचे ऐं हिननि जे सिपाहियुनि खे सफ़ा कीमो करे हली थी वञे। ऐं जेके आहिनि से हे मुजाहिदनि जो घरु ॾिसो छा आहे, इहे इन ई झूपड़ियुनि में रहनि था। इन्हनि जे लाइ CNN में जेको सो फ़रीद जे टेक में CNN जी मां स्क्रीन ताईं शाट वरिती आहे। चए थो त आख़िर इहे मुजाहिद अफ़गानिस्तान में खटिया कीअं। चए थो त दी तालिबान फाइट फॉर बिलीफ फॉर जन्नत हेवन ऐं गाज़ी। चए थो इहे अलाह लाइ पे विढ़िया त जन्नत में वेंदासीं, गाज़ी थींदासीं। द आर्मी एंड पुलिस, ऐं असां चयो असांजी जेका फ़ौज विढ़े पई फॉर मनी, डॉलरनि जे लाइ। त फ़र्क़ु कान ॿिन्ही में। तंहिंजे करे अल्लामा इक़बाल चयो आहे, इब्लीस को यूरोप की मशीनों का सहारा, अल्लाह को पा मर्द ये मोमिन पे भरवसा। तंहिंजे करे असां पाकिस्तान में मुस्लमान आहियूं, असां कंहिंखां हिंदुस्तान खां बि न डिॼूं। छो डिॼूं हिननि खां, न अमरीका खां असीं डिॼूं,
छाकाणि त जेकॾहिं असां मोमिन आहियूं त अलाह जी असां सां मदद हूंदी। तंहिंजे करे जेके 4 पेपर आहिनि जिन में असांखे पास थियणो आहे, इन में 2 असां टिकेट, हिकिड़ा आहिनि साबिक़ून ऐं ॿिया आहिनि वीचारा ईमान वारा मोमिन पर माज़ूर। जेको साबिक़ून आहे इन जो इहो ईमान वारो पर्चो इन्हनि खे पास करिणो आहे। साबिक़ून जेके जन्नत जे नईम में वेंदा, इन्हनि खे पहिरियों पेपर पास करिणो आहे। ऐं असां बि आहिनि माज़ूर ऐं मिसकीन जेके इहा जदोजहद नथा कनि, उन्हनि खे बि पहिरियों पेपर पास करिणो आहे। वरी ॿियो पेपर आहे अमल सालिह। साबिक़ून खे माना वलीउल्लाह खे या जंहिंखे सम्झो त उलिल अलबाब, इन्हनि खे बि पास करिणो आहे। ऐं अमल सालिह वारो पर्चो माज़ूरनि ऐं मिसकीननि जेके असाब यमीन आहे, इन्हनि खे बि पास करिणो आहे। लेकिन हाणे आहे जमायत खे ठाहिणु। टियों पर्चो हक़ को क़ाबिल ग़ालिब करण वारी जमायत बनाना, ऐं ही बि जेके आहिनि से अमर बिल मारूफ वारी तबलीगी जमायत ठाहींदा। लेकिन जेको चोथों पर्चो आहे वतवासो बेसब्र, हक़ के लिए लड़ने और माल खपाने वारी जमायत, इहो हिननि खे माफ़ आहे, हिननि मिसकीननि ऐं माज़ूरनि खे। बाक़ी तंहिंजे करे शैतान जेको धोखो ॾिए थो त तव्हां अमर बिल मारूफ करे जन्नत में वेंदो, यानी सेहतमंद मालदार सिर्फ़ दीन की तबलील करके छूट जाएंगे, इहो जाइज़ कोन्हे। बेहिमत ऐं बुज़दिल क़ौम आहे जेके अलाह जा शींहं आहिनि, लेकिन रिढ जी खल पाए चवनि था त असां को कमु कोन था करे सघूं। हाणे ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको आहे मौलाना लिखियो आहे त इस्लाम जी कीअं चइजे त असांजे मुल्क में इस्लाम आहे। चए थो अगर किसी मुल्क में अक्सरत बल्कि गालिब अक्सरत मुसलमान को हो, निज़ाम कानून हुकूमत और इक़्तिदार कुफ्र का हो तो इशाअत इस्लाम के बावजूद गलबे दीन कोन्हे। पोइ गलबो न आहे दीन जो। हाणे हिन में पंहिंजो असां वटि इस्लामी निज़ाम जेसिताईं ईंदो तेसिताईं इस्लाम जी इशाअत आहे, लेकिन गलबे दीन कोन्हे को। ऐं गलबे दीन का मतलब क्या है कि अगर निज़ाम कानून हुकूमत इक़्तिदार इस्लाम का हो और अक्सरत गैर मुस्लिम हो तो ये गलबे दीन है, अगरचे इशाअत इस्लाम नहीं। हिंदुस्तान ते मुसलमाननि 1000 साल हुकूमत कई त इहो गलबे दीन हो, इस्लाम गालिब हो, जॾहिं कि मुसलमान अक़लियत में हुआ। इहो अल्लाह जो कानून आहे। अगर गलबे दीन की तहरीक नमूदार नहीं होती तो अल्लाह पाक इस इलाके में अजाब नाजल करके अपनी प्रॉपर्टी खाली करवा लेते हैं, लेकिन नहीं अल मुनकर करने वालों को इस अजाब से बचाते हैं। जैसे अचे तो त अंजईन लज़ीन यनहून सू, जेके बुराईअ खां रोकनि था, उन लाइ कोशिशि कनि था, आवाज़ कनि था, अल्लाह उन्हनि खे अज़ाब मां बचाईंदो। हे लिखे थो, ए मेरे देश के लोगो शिकायत क्यों करते हो, तुम इतने ज़ुल्म स कर भी। बहरहाल इहो हाणे मां नथो चवां। तंहिंजे करे अवाम उन्नास अला दीन में जहिड़ा अवाम हुकुमरान हूंदा न, अवाम ओढ़ो थी थो वञे। जे बुरे हुकुमरान तो लोग भी उन जैसे रिश्वतूं खाईंदा, ठगियूं कंदा, कूड़ हणंदा। पर जेके नेक शेर दिल हुकुमरान त माण्हू बि उन वांगुरु नेक थींदा ऐं शेर दिल थींदा। डॉक्टर इसरार अहमद छा चयो? डॉक्टर इसरार अहमद चयो त इस्लाम के समाजी सियासी इक़्तिदारी असूलों पर मबनी इस्लामी रियासत के क़याम इस तर्ज पे किया जाए जो मदीने में फ़तह के बाद पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कायम की थी। मक्का मुकरमा और दौरे जदीद के तनाज़ में पहले 4 खुलफा हकीकी रहनुमाई करने खुलफा की तरफ से, उनके बाद तंजीम इस्लाम एक गैर मुतशद्दद, गैर अस्करी, अहया पसंद, इनकलाबी अवामी तहरीक को आगे बढ़ाते हुए इस मकसद के लिए कोशा है। मुख्तरन तंजीम इस्लामी राज महीनों में न कोई मजहबी फ़िरका है, न ही कोई सियासी जमात, बल्कि बुनियादी तौर पे कि इस्लामी इनकलाबी पार्टी है जिसका हदफ खिलाफत के असूलों पर मबनी समाजी इंसाफ के निज़ाम को कायम करना है और पहले पाकिस्तान फिर पूरी दुनिया में ये हकीकी इस्लामी निज़ाम नाफ़िज़ करना है। इहो इन जो मक़सदु आहे। लेकिन इहो जेको कमु कंदा न, इहे नौजवान वधीक कंदा। अलामा इक़बाल, अगर जवां हो मेरी कौम के जसूर व गयूर, कलंदरी मेरी कुछ कम सिकंदरी से नहीं। चए थो अलामा इक़बाल, इस कौम को शमशीर की हाजत नहीं रहती हो जिसके जवानों की ख़ुदी सूरत फ़ुलाद। हे आहे सूरत अल असर जो मूं तव्हांखे जेको ॿुधायो। अल्हम्दुलिल्लाह त इहे 4 पेपर आहिनि, चइनी में पास थियणो आहे। तव्हां ॾिठो त जेको चोथे पेपर में फेल थो थिए, जॾहिं की पहिरियनि 3 पेपर में 100 मार्कूं खणींदा त अलाह चए थो तव्हां जहन्नम में वेंदव, जेकॾहिं तव्हां जंग में छॾे भॼी वेंदो। इहो ख़िताब साहबा खे पियो करे। हाणे अलाह ताला खां मां दुआ कयां थो, हाणे जेको मुंहिंजो नेक्स्ट वरी थींदो उहो आहे सूरत अल अखलास ते। तो तव्हां सम्झो त सूरत अल असर जे बारे में जेको उलमा छा चयो, उन्हनि चयो त जेकॾहिं सूरत अल असर
ॿियो क़ुर न लहियां, सिर्फ़ु सूरत अल असर लहियां, तॾहिं बि माण्हुनि जे लाइ इहो किफ़ायत करे हा। इहो जेको आहे सो तफ़सीरुनि में ईअं ई अचे थो। त इंशा अल्लाह ताला हाणे ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ मां ॿियो प्रोग्राम शुरू कयां। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम। सहरी टाइम में मां आहियां शफ़ी अहमद लाखो। हाणे मां नंढड़ी आयत आहे, कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। पहिरीं त इन जे बारे में ॻाल्हायूं था। हिन में अचे थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े शख़्स खे ॿुधो त हीअ दुआ पे घुरियईं, चए थो अल्लाहुम्मा इनी असअलुक, अल्लाह साईं मां तव्हां सुवाल थो कयां, बेनी अशहदु अन्नक अंतल्लाह, तूं अकेलो ई अल्लाह आहीं, ला इलाहा इल्ला अंत, तोसां गॾु को पार्टनर कोन्हे, कोन्हे को सवाइ तोखां, अल अहद अल समद अल्लज़ी लम यलिद वलम यूलद, न तूं कंहिं मां ॼाओ आहीं, न तूं कंहिंखे ॼणियो आहे, वलम यकुन लहू कुफुवन अहद, न तुंहिंजो को हम असर या बराबरि आहे या तुंहिंजो को हेल्पर आहे। त रसूल साईं जॾहिं इहो ॿुधो त चए थो काल फ़काल वल्लज़ी नफ़्सी बि यदई, मूंखे अलाह जो कसम आहे जंहिंजे हथ में मुंहिंजो साहु आहे, लक सअल्लाह बि इस्मिल आज़म, इन आयत में इस्म आज़म आहे, तो अलाह साईं खां उन्हीअ जो घुरियो आहे। ऐं इहा उन में इहो इस्म आज़म आहे, इज़ा दुय बि अजाब, जेको इन खे यूज़ करे अलाह खां घुरंदो बिल्कुलु उनजो कमु थींदो। व इज़ा सोइल बि अता, जेको सुवालु कंदो उनखे अता कयो वेंदो। वरी अचे थो त इब्न जोज़ी चए थो त कुल हुवल्लाह अहद इख़्तिलाफ़ी माना, चवनि था त कुल हुवल्लाह अहद तादुल सुल्स क़ुरान, माना क़ुरान जो टियों हिसे जेतिरो सवाबु रुगो कुल हुवल्लाह अहद वारी सूरत अल इख़लास में आहे। चवनि था इन ज़ालिक बि सवाबु, इहो सवाब जे लिहाज़ खां, ऐं लिमन कराह मिन अजर मिसल अजर, ऐं जेकॾहिं पढ़े थो त मूंखे सवाबु थिए त क़ुरान जे टे हिसे पढ़ण जेतिरो सवाबु मिलेसि थो। छाकाणि त चए थो ज़ालिक इन उलूमुल क़ुरान, क़ुरान में टे आहिनि उलूम, कहिड़ा कहिड़ा, तौहीद, अहकाम ऐं कसस। तौहीद, हुकुम ऐं किसा। पर चए थो हीअ जेका सूरत इख़लास आहे इहा तौहीद ते मुश्तमिल आहे, तंहिंजे करे इहे टिनि मां हिकिड़ो सो थियो, माना 30% इन ते अची थो वञे। इहो आहे इन लिहाज़ खां। वरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ो ग्रुप आयो यहूदियुनि जो, कालू या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाज़ा ला ख़लक़ल ख़ल्क़, चए थो हे त जेकी सॼी दुनिया ॾिसूं था न, इहा अलाह पैदा कई आहे। फमन ख़लक़हू, अलाह खे कंहिं पैदा कयो आहे। फ़ग़ज़ब रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं सनन चहिरो ॻाढ़ो थी वियो, ऐं सभिनी ॾिठो त नबी साईं सख़्तु कावड़िजी वियो। यकदमि जिब्राईल अलैहिस्सलाम आयो, फ़सकनहू काल ख़फ़ज़ अलैक या मुहम्मद, नबी साईं तव्हां एॾी कावड़ न कयो, थधा थियो। जा मिन अल्लाह बि जवाबु, अलाह वटां जवाबु पहुतो आहे। कहिड़ो? ओ इहा सूरत लथी इख़्लास, कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। त इहा जेका असां हुननि खे ॿुधाई। वरी ॿी जाइ ते अचे थो त हिकिड़े शख़्स खे ॿुधऊं त हर इन में अरकात में कुल अलाह पे पढ़ी, माना जमायत कराए करे पियो कुल अलाह, त अचे शिकायत कयूं साईं हीअ त ॿियूं आयतूं कोन थो पढ़े, रुगो हर रकात में कुल अलाह पढ़े थो। त नबी करीम सां छा फरमायो, वल्लज़ी नफ़्सी बि यदी इन्नहा तादुल सुल्स क़ुरान फ़हाज़ा फ़ज़ला, चई परवाह नाहे, इहो क़ुरान जो टे हिसे जे बराबरि फ़ज़ीलत में आहे, इहा जी फ़ज़ीलत आहे। हाणे असां इन्हीअ ते हलूं था, इन्हीअ ते, लेकिन थोरो पहिरीं मां जेको सो रमज़ान शरीफ़ छाकाणि एंड थियण वारो आहे, त पहिरीं उन्हीअ खे थोरो कवर कयां थो। बिस्मिल्लाह रहमानी शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान, रमज़ान जी फ़ज़ीलत इहा आहे त सॼो क़ुरान पाक इन्हीअ रमज़ान जे महीने में नाज़िल थियो आहे। याने त आसमान में जेको उमुल किताब आहे उन्हीअ में सभई क़ुरान उतां नाज़िल थिया आहिनि। तौरात बि उतां थियो आहे, ज़बूर थियो आहे, वेद बि उतां थिया आहिनि, सभई जेके आहिनि 1,24,000 नबियुनि खे जेको कुझु मिलियो उन्हीअ मां थियो आहे। त असांजे लाइ हीउ क़ुरान रमज़ान जे महीने में आणे ऐं हवाले कयो वियो फ़रिश्तनि ते, या जिब्राईल अलैहिस्सलाम जे जेको टाइम सां हेठि पहुचाइणो हो उनखे। चए थो शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान हुदन लिन्नास, इहा इंसाननि जे लाइ रस्तो ॾेखारे थो, बय्यिनात मिनल हुदा, ऐं रस्तो बि सवलो थो ॾेखारे, माना सवली आहे हिन जी। वल फ़ुरक़ान, ऐं हीउ फ़र्क़ु कंदो बुराईअ में भलाईअ में, हीउ ख़राबु आहे हीउ सही, सॼो इहे ॿई शयूं हिन में मिलियल आहिनि।
फमन शहद मिनकुम शहर फलयसुम, पोइ जेको जहिड़ो आहे रमज़ान जे महीने में कोशिशि करे रोज़ा रखे। वरी चए थो इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र। हाणे रमज़ान जे महीने में उहा हिकिड़ी घड़ी आहे राति जी जंहिं में क़ुर खे नाज़ुल कयो वियो। वमा अदराक मा लैलतुल क़द्र, तव्हांखे कहिड़ी ख़बर अथव लैलतुल क़द्र छा आहे? लैलतुल क़द्र ख़ैरुम मिन अल्फ़ शहर, इहा इन जो जेका आहे सा 1000 महीननि खां इन में वधीक फज़ीलत आहे। ऐं नबी साईं फरमाए थो मई यकुम लैलतुल क़द्र ईमान व एहतिज़ाबन, जेकॾहिं हिन लैलत जे क़द्र में को ईमानदार ऐं सवाब सम्झी राति जो इबादत कंदो, ग़ुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही, त उसके अगले गुनाह बख्श दिए जाएंगे। वरी अचे थो तनज़ुल मलाइक व रूह फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्रिन, ऐं इन्हीअ में फ़रिश्ता जेके आहिनि ऐं रूह खणी अचनि था अलाह जे हुकुम सां। सलामुन, इन्हीअ सॼी राति में सुकून अमुन ऐं सलामती हूंदी, हीअ हता मतरफ़ जेसि ताईं फजर जो जेको आहे सो टाइम नथो थिए। वरी अलाह फरमाए थो इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल मुबारकन। हाणे इहा साॻी राति आहे, इहे 15 शाबान वारी कान्हे जेको वरी माण्हुनि ठाही आहे। चए थो अलाह साईं त इन्हीअ खे असां बरकत वारी राति में क़ुर खे नाज़िल कयो आहे। जे हिन जी राति का ॿी कंदासीं त ॿिनि रातिनि में क़ुर लथो आहे, अलाए कहिड़ी ज़रूरत आहे हिन ॻाल्हि जी। इन्ना कुन्ना मुंज़िन फ़ीहा युफ़रकुल अम्र हकीम, हीउ जेको क़ुर पाक आहे इन में असां माण्हुनि खे ख़बरदार कयूं था ऐं हिन में अलाह जा हुकुमनि जेके अच्छे ऐं बुरे खे तमीज़ कनि था। हाणे जेको आहे सो हीउ जेको रमज़ान पूरो थियण वारो आहे, त तव्हांखे ॿुधायां त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अस्सियाम वल क़ुरान यशफ़ा ले अब्द यौमल क़ियामत, रोज़ो ऐं हीउ क़ुर रमज़ान शरीफ़ जो महीने में जो तालुक़ आहे। रोज़ा त रखो था, क़ुर हिन महीने में लथो आहे, तंहिंजे करे हिन महीने जो क़ुर सां तालुक़ आहे, तॾहिं तव्हां तरावियुनि में वञी बीहो था। पर अफ़सोस इहो आहे जो तरावियूं त तव्हां लफ़्ज़ था ॿुधो, पर तव्हांखे इहा ख़बर कान थी पवे त अलाए मौलवी साहिबु ॿोली कहिड़ी थो ॻाल्हाए ऐं अलाह चवे छा थो असांखे। इन्हीअ जे लाइ माशाअल्लाह तंज़ीम इस्लामी डॉक्टर इसरार अहमद चयो त भला ॻाल्हि आहे त जेकॾहिं 4 रकातूं इमाम पढ़ी बस थो करे त को उथी माण्हुनि खे ॿुधाए त हीअ जेके 4 रकातुनि में क़ुर ॿुधो त अलाह तव्हांखे छा थो चवे। ऐं इन्हीअ खे असां त वरी एडवांस तरीक़ो कयो आहे, त असां छा कयो आहे त जॾहिं इमाम 4 रकातूं पढ़ी बस थो करे त स्क्रीन मथे लॻल आहे, असां मल्टीमीडिया तां उहो आयत ॾेखारे ऐं उनजो तर्जुमो बयानु कंदा। 4 रकातुनि में सॼो क़ुर जेको इमाम पढ़ियो आहे उनजो सॼो तर्जुमो या एक्सप्लेनेशन तव्हांखे कयूं था। वरी उहो जॾहिं ख़तमु थिए थो उन में 30 मिंट लॻंदा, स्क्रीन बंदि, वरी इमाम उथे थो, वरी ॿियूं 4 रकातूं थो पढ़े। अहिड़े तरीक़े सां असां काफ़ी जायुनि ते कयूं था पिया। बाईपास ते मस्जिद आहे जामिअल क़ुर, इन में औरतूं बि अचनि थियूं, 250, 300, 400 मायूं अचनि थियूं। ऐं ख़ासि तौर जुमे जी राति जेकॾहिं आहे उहा जेकॾहिं लैलतुल क़द्र आहे त इन ते ॾाढी असां वटि रश थींदी, छो त उन में मानाऊं सुठियूं थींदियूं। ऐं इहे साॻियूं इहे जेके सूरतूं मां ॾसियां थो इहे ई मां एक्सप्लेन कंदुसि उते। उन खां पोइ जामशोरे में इहो तरीक़ो हले पिए थो असांजो। इन खां पोइ रेवेन्यू सोसाइटी में तरीक़ो हले पिए थो। वरी उर्दूअ में 4 जायुनि ते 3 जायुनि ते हले पिए थो। हीराबाद में हले पिए थो ऐं पंहिंजो 2 जायुनि ते ॿियो उर्दूअ में हले थो। टंडे आदम में तरावियूं अहिड़े तरीक़े सां असीं करायूं था माना सां। ऐं शहदादपुर में हले पिए थो, नवाबशाह में हले पिए थो। अॼु मुंहिंजो इरादो आहे त नवाबशाह में पहिरीं तस्बीह जेका आहे सूरत अल हदीद जी मां उते कंदुसि, वञी हितां रोज़ो खोले मां तकिड़ो निकिरंदुसि। छाकाणि मां तंज़ीम इस्लामी हितां जो अमीर आहियां त इहे सभु कम मुंहिंजे यानी निगरानीअ में थी रहिया आहिनि। उन खां पोइ भिरिया रोड में उते थो थिए, लाखा रोड में हले पिए थो ऐं पंहिंजो मिठियाणीअ में हले पिए थो, ठठ गोराहो में हले पिए थो। इनशा अल्लाह ताला असां उन्हनि खे छा ॾिनो आहे, हिकिड़ी टीवी ॾिनी अथऊं ऐं लैपटॉप ॾिनो अथऊं। उन जो कनेक्शन थिए थो त उन में माना सां गॾु जीअं मां तव्हांखे ॾेखारियां थो, उहो माण्हू 4 रकातुनि खां पोइ कंप्यूटर ऑन थो करे त उहे 4 रकातूं माना सूदो अची थियूं वञनि। को बि नौजवान भले आलिम न हुजे, को बि नौजवान उहो सिंधीअ जी माना पढ़ंदो वेंदो त हिननि माण्हुनि खे ख़बर पवंदी त हींअर इमाम जेके 4 रकातूं पढ़ियूं आहिनि इन में हिन छा चयो आहे असांखे। हे आहे न अहिड़ो सिंधीअ में क़ुर बसि ईअं ई पढ़ंदो, मिसाल तौरु मां पढ़ां थो न। पोइ अलाह साईं फरमाए थो ऐं पोइ जंहिं वक़्तु वठनि रसूल असां अॻियां आईंसि पोइ आया खेनि सम्झायूं त अलाह खां सवाइ ॿी जी इबादत न करियो। उन्हनि चयो त जेकॾहिं असांजो पालींदड़ घुरे हा त ज़रूरु मलाइक लाहे हा, तंहिं करे अव्हीं जंहिंसां मोकिलिया वियो तंहिंखे असीं वञण वारा न आहियूं। हाणे आयत ॿार पढ़ंदो न, हुनखे ख़बर पवंदी त इमाम अलाह छा थो चवे। त हाणे अचां थो हिते त सियावल क़ुर यशफ़ा लिल अब्द यौमल क़ियामत, रोज़ो ऐं क़ुर क़यामत जे ॾींहं ते पंहिंजे बाने जी शिफ़ात कंदा अलाह जे आॾो। जॾहिं अलाह वटि फ़ाइल अॻियां अची वेंदी त हिकिड़े पासे ॾांहुं रोज़ो बीठो हूंदो ऐं ॿियो हेॾां क़ुर बीठो हूंदो।
हाणे कहिड़ी शिकिल में हूंदा, सुहिणनि नौजवान जी शिकिल में हूंदा, छा हूंदो इहो त कोन्हे, पर हूंदा। सो सभ खां पहिरीं यकूल श्याम पहिरीं ॻाल्हाईंदो रोज़ो, चवंदो अई रबी मन तूं ताम वल शहवास, चई साईं मां हिन खे सुञाणा थो। माना रोज़ो असांखे नोट थो करे। हे जेको रमज़ान जो रोज़ो आहे उहो असांखे रिकॉर्ड थो करे असांजे अमलनि खे। चए थो अलाह साईं मां हिन खे रोज़े में वाक़ई हिन रोज़ो रखियो, कुझु न खाधई, मां हिन खे रोकियो ताम खां वल शहवा, ऐं मां गारंटी थो ॾियां मां हिन खे ॾिठो त का बुराई कोन कयईं, रुश्वत कोन वरितईं, कूड़ कोन ॻाल्हाईं, रोज़े में का बुराई कान कयईं, ऐं का अहिड़ी शइ कान कयईं, ऐं शहवत खां बिल्कुलु रुकिजी वियो। फ़शफ़नी फी, तंहिंजे करे मां हिन शख़्स जे लाइ अर्ज़ु थो रखां त हिन जी मां शफ़ाअत थो कयां, तव्हां क़बूल कयो। यकूल क़ुरान, वरी पोइ क़ुरान ॻाल्हाईंदो। हाणे हे आहे रसूल साईं हदीस, मना तूं नौम बिलैल, चई साईं मुंहिंजे करे ही राति जो घटि सुतो, ऐं तरावियूं त अधु कलाक में थी वियूं न, 35 में ठक 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 वई, लेकिन ही थो त रमज़ान में हिन टाइम कढी पढ़ी मूंखे ॾिठो त अलाह तूं छा थो चवीं, माना तुंहिंजे मैसेज खे पढ़ण जे लाइ ही राति जो जाॻो था, या तरावी बि सिधो टीवीअ ते ड्रामनि ते, लेकिन जेके असां तरावियूं करायूं था हिन में 3 कलाक लॻंदा घटि में घटि, उहे त उन्हनि लाइ त चवंदो न साईं हे वाक़ई हे 3-4 कलाक या को 1 बजे ताईं हे जाॻियो ऐं मूंखे ॿुधण जे लाइ। त चए थो त मना तूं नौम बिलैल, मां हिन खे मुंहिंजे करे ही निंड जे करे रुकियो रहियो, फ़शफ़नी फी, मां हिन शख़्स खे सुञाणा थो, माना क़ुरान बि नोट थो करे, त चए थो इन जे लाइ मां तोखे शिफ़ायत थो कयां अलाह साईं। त अलाह थो चए कालफ़ युशवान, ऐं तव्हां ॿिन्ही जी शफ़ात क़बूल कई, आर्डर कंदो त हे छॾियोसि। सुभान अल्लाह, अल्लाह ताला फरमाए थो इन्ना नहु नज़ल नल ज़िक्र व इन्ना लहु हाफ़िज़ून, चए थो हीउ जेको क़ुरान आहे मूं नाज़िल कयो आहे, हाणे इन जी हिफ़ाज़त अलाह साईं मां कंदुसि। हिन में हिकिड़ो ज़ेर अखर जी का बि तब्दीली न ईंदी, छो त हे हिफ़िज़ करणु आसान आहे, हाणे त डिजिटाइज़ थी वियो आहे। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो मन अराद दुनिया फ़अलैहिल बिल क़ुरान, जेकॾहिं तव्हां दुनिया में तरक़ी करणु चाहियो था तॾहिं बि तव्हांखे क़ुरान गाइड कंदो। वमन अरादल आख़िर, जेकॾहिं तव्हां आख़िरत खे इरादो अथव फ़अलैहि बिल क़ुरान। वमन अराद हुमा, जे तव्हां ॿई हासिलु करणु चाहियो था त फ़अलैहि बिल क़ुरान, फरमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तंहिंजे करे चए थो नबी करीम सल्लम तरक़्तु फ़ीकुम, चए थो जॾहिं मां हिन दुनिया मां हलियो वेंदुसि त 2 शयूं छॾे थो वञा, शयूं आहिनि लन तज़लू बे अधहुमा, त तव्हां गुमराह न थींदव, कहिड़ा आहिनि उहे शयूं, किताब लाही क़ुरान ऐं सुनती मुंहिंजी सुनत। हाणे अचूं था सूरत अल अख़लास ते, कुल हु अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। पहिरियों जेको अखर आहे कुल हु अल्लाहु अहद, माना चओ त अल्लाह अकेलो आहे ऐं उन सां गॾु केर बि कोन्हे जंहिं हिन आसमान ठाहिरायो अथसि। अलाह ताला फरमाईंदो बदी समावात वलद, ज़मीन आसमान खे नथिंग मां समथिंग करणु अलाह पैदा कयो आहे, माना कुझु कोन हो, अलाह ताला ज़मीन आसमान खे पैदा कयो। वैज़ा कज़ा अमरन, बल्कि अलाह जो सिस्टम एॾो ऑटोमेटिक आहे, जॾहिं का शइ करणु चाहे थो फ़ इन्नमा यकूल लहू कुन फ़यकून, त अलाह चए थो फलाणी शइ थी पओ त ख़ुदि ब थी पवे। वरी पाण थो चवे हुअल अव्वल वल आख़िर, चए थो जॾहिं मां अव्वल हुउसि त पोइ मुंहिंजा मां हुउसि त पोइ केर बि कोन हो, भई आख़िर ऐं आख़िर बि मां ई हूंदुसि। पर ज़ाहिर वल बातिन, मां ज़ाहिर बि आहियां ऐं मां बातिन बि आहियां। वहू बि कुल शइ अलीम, अलाह ताला वटि सॼो रिकॉर्ड आहे तव्हांजी मूवमेंट जो, जे बल्कि हिकिड़ो मच्छर जे तरह पर हणे थो न, उहा बि अलाह वटि जेका सॼी इंफॉर्मेशन अचे थी। हिन में अचे थो हिकिड़ी जेका आहे सही मुस्लिम जी हदीस आहे, त जेकॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न हज़रत सुहेल अबू सालिह हज़रत अबू हुरैरा फरमाए थो त जेकॾहिं असां मां केरु सुम्हण जो इरादो कंदो आहे त साॼे पासे लेटी इहो दुआ पढ़नि, कहिड़ी ते अलाह आसमाननि जा रब, रब अर्शिल अज़ीम, रब नाव रब कुल शईन, ऐं तुंहिंजी सभु शइ तुंहिंजी आहे, फ़ालिक हब नवा, तूं दाणे मां बि जेको सो या ॿिज मां शइ कढी थो, मुंज़िल तौरात वल इंजील वल फ़ुरक़ान, ऐं तो तौरात बि मोकिलियो आहे, इंजील फ़ुरक़ान, औज़ बिक मिन शर कुल शइन, मां हर बुरी शइ खां तुंहिंजी पनाह घुरां थो, ऐं तूं जेको आहीं सो असांजे पेशानीअ खे पकिड़े सघीं थो, तूं अव्वल आहीं, तोखां पहिरीं का शइ कान हुई, तूं आख़िर आहीं, तोखां पोइ का शइ कान हूंदी, तूं ज़ाहिर आहीं, तुंहिंजे मथां का शइ कान्हे का, तूं बातिन आहीं, तोखां सवाइ का शइ कान्हे। अकिज़ अन दईन वग़िरना मिनल फ़क़र, ए अलाह साईं तूं जेको आहीं सो असांजे जेको सो कर्ज़ु हटाए ऐं असांखे मिसकीनी फ़क़्र खां निजात ॾे।
इहा दुआ था घुरनि। हाणे अचे थो अल्लाह हुस्समद। हुस्समद माना बेपरवाह, बेनियाज़, परवाह हुनखे न आहे त को छा थो करे, कंहिं थो वञे। एॾी वॾी हस्ती आहे जो अल्लाह हुस्समद, बेपरवाह, बेनियाज़ आहे। क़ुर में हिनखे एक्सप्लेन थो करे, ला युसल अम्मा यफ़ल, जेको हू करे थो केरु हुन खां सुवाल न कंदो तो छो कयो आहे। वहुम युसअलून, ऐं इन अलाह खां ॿियनि सभिनी खां पुछिबो त तो हे कमु छो कयो आहे। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह व बरकातहू। सहरी टाइम जो आख़िरी पार्ट आहे। मां आहियां शफ़ी अहमद लाखो। सूरत अल अख़लास खे कयूं पिया ऐं पहुतासीं आयत नंबर 2 ते, अल्लाह हुस्समद, जेको स्क्रीन ते नज़र अचे थो। माना अल्लाह बेनियाज़ आहे, बेपरवाह आहे। हाणे इन खे एक्सप्लेन क़ुर मां कुझु कयूं था, न त हाणे क़ुर सॼो पढ़ंदो त इहो ॾाढो एक्सप्लेन थियल मिलंदो तव्हांखे। छा थो चए रब साईं? ला युसल अम्मा यफ़ल, अल्लाह चए थो मां एॾो बेपरवाह, बेनियाज़, मूंखां केरु सुवाल नथो करे सघे त मां हीउ कमु छो कयो। वहुम युसलून, मूंखां अलावा हर कंहिं खां मां पुछंदुसि त तो हे छो कयो आहे। फ़ाल लिमा युरीद, जेकी दिलि चए सो अमल करे थो। याने मक़सूद फ़ी जमियल हवाइज, हर कम में अल्लाह ताला जी पंहिंजी मर्ज़ी आहे। तंहिं ते शाह लतीफ़ थो चए, मंग तहीं खां मंगणा जो ॾिहाड़ी थो ॾिए, कूड़ा दर दुनिया जा जाजक मंगी जे, सुभां तो तव्हीं खे मोटी ॾिना मुंहनि में। माना तूं ए मंगणा, तूं अलाह खां घुर जेको बेनियाज़ आहे, ॾिहाड़ी थो ॾिए। तूं जो अलाह जे दर खे छॾे कूड़नि दरनि तां घुरी थो, त उहे जिन खां घुरी थो, उहे क़यामत ॾींहुं तोखे बेइज़्तो कंदा, तोखे मुंहं ते मोटाए ॾींदा त असां तव्हांजा सॾ ई कोन ॿुधा, असां त अलाह वारा हुआसीं, तव्हां असांजे पोयां कीअं पिया हो। अलाह अॻिते फरमाए थो, इन लज़ीन तदऊन मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जिन खे पुकारनि था, इबादुन अमसालकुम, इहे बि तव्हां वांगुरु मुंहिंजा मोहताज बाना आहिनि। फदूहुम, पर हे आवाज़ तव्हांजो ॿुधनि ई कोन था, छो त इन्हनि जो रूह इहे अर्श अलाह सां बेश्त में वेठा आहिनि। फदूहुम, भला तव्हां सॼोनि था, फल यस्तीजूं लकुम, तव्हांखे सॾु ॾियनि था। इन कुंदुम साईं सच आहियो, माना नथा सॾजनि त कोन था ॿुधनि। तंहिं ते शाह लतीफ़ चए थो, ॾातार ॾुख कया पाणा मथे मंगणे, मूं दर छॾियो मंगणा, मंगी कोह पिया, तॾहिं तो पिया विचा वेला ॾींहड़ा, तॾहिं त तव्हां शिरक जे करे मुसीबतुनि में पिया आहियो। उलाइक लज़ीन यदून यब्तकून इला रब्बुल वसीला, इहे अलाह जा वली ख़ुदि जेके आहिनि से अलाह ताला खे पुकारनि था ऐं उन जा वसीला ॻोल्हिनि था त अयूम अकरम, त मां कहिड़ा अमल कयां जो रब मूंसां क़रीब थिए, राज़ी थिए। भई यरजून रहमत, हू अलाह जे रहमत जी उहे ख़ुदि मुतलाशी आहिनि। यख़ाफ़ून अज़ाब, अलाह जे अज़ाब खां ख़ुदि उहे ड्रिजनि था। इन अज़ाब रबिक महज़ूर आहे, हर कंहिंखे ड्रिजणु खपे। तंहिं ते शाह लतीफ़ चए थो, ॾातार त तूं, ॿिया मिड़ाई मंगणा, मींहं मुदाइता वसणा, सदा वसी तूं, जे घर अची मूं त मेरे ई मान लहा। उन खां पोइ जेको आहे सो अॻिते अचे थो, लम यलिद वलम यूलद, न कंहिं मां ॼाओ आहे न कंहिंखे ॼणियो अथई। इन ते अचे थो, लैइस लहू वलद, इनखे पुट बि कोन्हे को, वला वालिद, न पीउ अथसि, वला साहिबा, न हुनखे घरवारी आहे। अलाह चए थो, बदी समावात वलड़, अलाह ज़मीन आसमान खे सभिनी खे पैदा कयो आहे। अन्ना यकून लहू वलदन, हुनखे पुट किथां थींदो। वलम तकूलू साहिबा, हुनखे घरवारी कान्हे का। ख़लक कुल शयुनि, हर शइ खे हुन पैदा कयो आहे। वहू बि कुल शयुनि अलीम, हर शइ खे ॼाणे थो। अलाह चए थो, इन कुल मनफ़ी समावात वल अर्द, अलाह चए थो मूंखां सवाइ ज़मीन आसमान में जेकी शइ, जेका मूं माण्हू पैदा कया आहिनि, जेके अलाह जा नबी पैदा कया अथनि, नेक बद पैदा कया अथनि, इला आतिर रहमान अबदा, इहे अलाह जा बाना आहिनि। अलाह खे चए थो मूं ॾे अची मूंखे सजदो कंदा, मुंहिंजा बाना आहिनि। लक़द अहसाहु अदहुम अदा, इन्हनि सभिनी खे मां संभालियो आहे ऐं ॻणे रखियो आहे। कुल्लुहुम आती यौमल क़यामत फरदा, पर इहे सभई अलाह जे आॾो ग्रुप में न ईंदा, अकेला अकेला ईंदा। अलाह फरमाए थो, वमा अरसलना मिन क़ब्लिक में रसूलिन, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां तव्हां खां अॻु में जेके बि रसूल मोकिलिया हुआ, इला नूही इलही, उन्हनि खे असां इहो हुकुम ॾिनो, छा? अन्नहु ला इलाहा इल्ला अना, मूंखां सवाइ ॿियो केरु बि कारसाज़ कोन्हे को। फ़ाबदूनी, त इन करे सिर्फ़ु मुंहिंजे दर खां घुरो, मूंखां घुरो, छो त आउं तव्हांजे साह जे रग खां वेझो आहियां ऐं प्रॉपर्टी सॼी मुंहिंजी आहे। वकालो अतख़ज़ अल्लाह अतख़ज़ रहमान वलदा, चवनि था त अलाह खे पुटु आहे। कंहिंखे था चवनि ईसा अलैहिस्सलाम अलाह जो पुटु आहे। ऐं हिंदू जेके आहिनि से वरी चवनि जेके नव अवतार आया आहिनि, से ख़ुदि भॻवानु धरतीअ ते इंसानी रूप वठी आयो आहे।
रसूल सलाम सलाह बि चवनि था त वही जो अर्श पे था मुस्तवी होकर उतर पड़ा मदीने मुस्तबा होकर, इहे बि ठग हिते मौजूदु आहिनि जेके चवनि था। अलाह चए थो कालो तख़ज़र रहमान वलदा, अलाह चवनि था अलाह खे पुटु आहे, सुभानू अलाह हिन एब खां पाक आहे, भले इबादुल मुकरम सभु इंसान अलाह जा बाना आहिनि पर इकराम वारा आहिनि। ऐं वकुल अल्हम्दुलिल्लाह लज़ी, चओ त अलाह जी तारीफ़ आहे, लम यतख़िज़ वलदन, जंहिंखे को पुटु कोन्हे, वलम यकुन लहू शरीकुन फिल मुल्क, ऐं हिन काइनात में हलाइण लाइ को हुनजो शरीक कोन्हे, हिकु मख जे ठाहिण में बि हुन सां को शरीक कोन्हे। वलम यकुन लहू वलियुन मिनल ज़ुल, ऐं न वरी अलाह साईं को थकिजी थो पए जो हुनखे सपोर्ट करण लाइ को माण्हू हुजे। व कबिरू तकबीरा, चओ अलाह अकबर अलाह अकबर अलाह अकबर चओ। कुल इनकान रहमान वलदन, रसूल सलाम खे अलाह थो चवे त चईन जेकॾहिं अलाह खे वाक़ई पुटु हुजे, हा फ़ अना अव्वल आबदीन, त मां उन जो बि बानो थियां हा, माना उनखे मां सजदो कयां हा। सुभान रब समावात वल अर्द, बेएबा अलाह साईं ज़मीन आसमान जो पालणहार, रबुल अर्श जेको अर्श जो रब आहे, अम्मा यसफून जेके अलाह ते कूड़ हणनि था। हाणे आख़िर में अचे थो वलम यकुल लहू कुफुअन अहद, इन जो मतिलबु आहे त अलाह साईं जे बराबरि या उन जो कमु कंदड़ को शख़्स कोन्हे को, याने वलम यकुन लहू मिमासला, न उन जहिड़ो को आहे, वला मुशाबिया, न उन सां को मुशाबियत रखणु उनखे पावर आहिनि, अहदन मिन ख़ल्क़ई, को बि हिन दुनिया में जंहिंखे अलाह पैदा कयो आहे, लाफ़ी अस्माही, न अलाह जे नालनि वारा नाला कंहिं ते रखबा, वलाफ़ी ओसाफ़ी, न अलाह जी वसफ़ूं कंहिं आहिनि, वलाफ़ी अफ़ाली, न अलाह जे कमनि में केरु शरीक आहे, तबारक व ताला। अलाह फरमाए थो बाक़ी जेके माण्हू अलाह खे छॾे ॿियनि दरनि ते वञनि था, व मिनास वई यतख़िज़ मिन दूनिल्लाह अंदादन, जेके अलाह खां सवाइ ॿियनि खे अलाह शफ़ाअत वारा सम्झनि, छा बि सम्झनि, त उहो छा थींदो, युहिब्बूनहुम कहुबिल्लाह। हाणे जेकॾहिं हिकिड़ो माण्हू वञी कंहिं मूर्तीअ खां या कंहिं क़बर खां चए थो मूंखे पुटु ॾे, अलाह खे हुनखे ॾियणो, हुनखे पुटु मिलियो, त चवंदो हिन ॾिनो, अलाह त छुटो न, त चए थो पोइ वरी उन सां एॾी था अक़ीदत कनि, एॾी मुहबत कनि जेतिरी अलाह सां करणु खपे। लेकिन वल्लज़ीन आमनू, जेके हिन क़ुर खे सम्झी पढ़नि था, अशद हुबन लिल्लाह, उहे चवनि था सभु कमु अलाह थो करे ऐं अलाह सां सख़्तु मुहबत रखनि था, कंहिं बि इंसान सां न। बाक़ी चए थो क़यामत ॾींहुं छा थींदो, वलव यरल लज़ीन ज़लमू, जेके शिरक कनि था, क़यामत ॾींहुं उनखे ख़बर पइजी वेंदी, इज़ यरउन अल अज़ाब, त तव्हांखे इन कम जे करे अज़ाब थो मिले, त उन वक़्तु छा चवंदा अनल कुवत लिल्लाह जमिया, हाय घोड़ा, हाणे थी ख़बर पए त सभु पावर अलाह पंहिंजे हथ में रखिया, उहो पावर कंहिंखे बि शेयर कोन कयो ऐं अन अलाह शदीदुल अज़ाब, हाणे त असां मरी वियासीं छो त असां अलाह सां शिरक कयो, तंहिंजे करे हाणे अज़ाब मिलंदो। अलाह फरमाए थो त रसूल सल्लल्लाहु फरमाए थो त या रसूल आई ज़म्ब आज़म, हज़रत अब्दुल्लाह तूं पुछेसि त साईं गुनाह त घणा आहिनि, पर गुनाह वॾे में वॾो गुनाह कहिड़ो आहे? चई काल अंतजल लिल्लाह निदन व ख़ल्क़क, चई तव्हां अलाह सां को शरीक कर, जॾहिं की अलाह तोखे पैदा कयो, पैदा तोखे अलाह कयो, वरी तूं शरीक ॿिए खे थो अलाह, इहो वॾे में वॾो गुनाह इहो आहे। ऐं अलाह फरमाए थो, तंहिंजे करे आख़िर में सम्झाइण खां पोइ हे ॿ करे पोइ मां क़ुर शरीफ़ डायरेक्ट कढंदुसि, चए थो लई सत तौबत लिल्लज़ीन यअमून सय्यात हता इज़ा हज़र अहदहुल मौत, चए थो ॻाल्हि ॿुधो, अलाह खां ऐं शिरक खां तौबा कयो, हेतिरी तव्हांखे मां सॼो ॿुधायो आहे। चए थो त तौबा ओॾी महिल तव्हांजी क़बूल न पवंदी जॾहिं तव्हांजो मौत अची वेंदो या सकरात में ईंदो, ऐं पोइ चओ काल इनी तुब्तुलान, हाणे मां तौबा थो कयां। वलल लज़ीन यमूतून कुफ़ार, ऐं जेकॾहिं ऐं तव्हां मरी वियो पोइ बि तौबा हशर ताईं मैदाननि में तौबा कान थींदी, जेकॾहिं तव्हां काफ़र थींदो आहे, उलाइक अतना लहुम अज़ाबन अलीमा, इन्हनि जे लाइ असां सख़्तु अज़ाब तयारु कयो आहे। ऐं शाह लतीफ़ छा थो चए आख़िरी स्लाइड हिन में, मौत मुंद न आहे छा मुंद? तव्हां ॿुधायो सुभाणे केरु गारंटी ॾियो, तव्हां शाम ताईं जहिड़ा हूंदव, कान्हे गारंटी। मौत मुंद न आहे, ताइब थियो तकड़ा, पहिरियों ई त अलाह सां शिरक न कयो, सभु कुझु अलाह खां घुरो, छो त प्रॉपर्टी उन जी आहे, इन ते अलाह ॾाढी कावड़ थो करे। वॾे में वॾो गुनाह इहो आहे त अलाह ॿिए शाह लतीफ़ चवनि ॾातार त तूं ॿिया मिड़ई मंगणा, चए थो ॾींहुं सिर्फ़ु तोखां अलावा जेका तो मख़लूक पैदा कई आहे, जिन इंसान नबी रसूल सभु तुंहिंजे आॾो मंगणा आहिनि, तोखां घुरंदा आहिनि, तंहिंजे करे मंगणे खां मंगणो कोन घुरंदो, अलाह खां घुरंदो। चए थो मौत मुंद न आहे, ताइब थियो तकड़ा, अजलू बि तौबत क़बल मौत, अरबीअ में थो चए त तो अजलू माना तकड़ कयो तौबह में, मरण खां अॻु में,
वेह तूं वरम लाहे, वेही न रहो सुस्त थी, ताइब थो तकड़ा, तौबा कयो जग तकड़ी। हाणे हीउ त प्रोग्राम पूरो थियो, जेकॾहिं 2-3 मिंट मूंखे बचंदा त मां विचां क़ुर खोलींदो आहियां त ॾिसां त अॼु अलाह साईं असां सां छा थो ॻाल्हाए, छो त हीउ ज़िंदा क़ुर आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। ॾिसो साॻी ॻाल्हि थो करे, चए थो त बेशक जेके काफ़र थिया ऐं काफ़र थी मुआ, फलन युकबल मिन अहदिम मिलउल अर्द ज़हबऊं, त उन्हनि चाहे सोन सां सॼी ज़मीन भरे बि ॾींदा न, त हाणे मां मरण खां पोइ मूंखां ग़लती थी आहे, मां तोखे सोन थो हेतिरो ॾियां, त इहो बि क़बूल कोन पवंदो। उलाइक लहुम अज़ाबुन अलीम, उन्हनि लाइ दर्दनाक अज़ाब आहे, उन्हनि जा के मददगार न थींदा, केरु उनजी शफ़ाअत कोन कंदो। ॾिठव साॻी ॻाल्हि निकिती, हे बि तौबा जी ॻाल्हि पई थी हले। त चए थो जेकॾहिं तव्हां काफ़र थी मुओ त पोइ खणी तव्हां सॼी प्रॉपर्टी बि अलाह चए थो मूंखे ॾींदव न, क़बूल कान थींदी, ऐं तव्हांजी का शफ़ाअत करण वारो मां अलाह न कंदुसि। वरी विचां पढ़ूं था बिस्मिल्लाह रहमान, सुभान अल्लाह, कमाल त आहे न क़ुर जो। वरी थो छा थो चए, अम इत्तख़ज़ू मिन दूनी आलिहतन, छा तव्हां अलाह खां सवाइ ॿिया माबूद ठहराया आहिनि जेके तव्हांखे मूंखां ज़ोरीअ कमु कराए ॾींदा। ऐं पैगंबर खे चयो त पंहिंजी साबिती आणियो, साबिती ॾियो। हा हाज़र ज़िक्र में मई, हे क़ुर चए थो मूं वटि आहे, इन में ॾेखारियो। व ज़िक्र में क़बली, ॿियनि किताबनि में ॾेखारियो, वेदनि में ॾेखारियो, बाइबल में ॾेखारियो। बल अक्सर हुम ला यअलमूनल हक़ फमुर्दुन, अक्सर क़ुर पढ़नि ई कोन था, तंहिंजे करे हे क़ुर खां दूर आहिनि। बहरहाल 2 आयतूं अॼु मूं कढियूं आहिनि। मां अलाह ताला खां दुआ घुरां थो त जेकी असां कयो आहे अलाह हिन खे क़बूल करे। ऐं हीउ जेको आहे सो हुनजी वेबसाइट ते मुंहिंजो प्रोग्राम अची थो वञे। ॾिसो इंसानु पाइण में कॾहिं कॾहिं ग़लती करे थो, इंसानु ख़ता जो घरु आहे, त उहा मां माफ़ी थो अलाह खां घुरां, पर मुंहिंजो ज़ोर माना ते आहे, मुंहिंजो अरबीअ ते ज़ोर कोन हो, मां अरब कोन आहियां को। पर बहरहाल अलाह साईं असांखे नसीब करे हिन रमज़ान जा रोज़ा क़बूल करे, ऐं मुंहिंजी बि जेका कोशिशि आहे अलाह क़बूल करे, मुंहिंजा गुनाह माफ़ फरमाए। आमीन। सुभानक रब्बिर रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वस्सलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।